न न अरे असां लाइव हूं हाणे। ओके। कोमल अचे पई? कोमल खे टेक्निकल डिफिकल्टी आहे, ठीकु आहे, सो आई थिंक वी कैन। ठीकु आहे, तव्हां ठीकु आहे। स्टार्ट कयो मुंहिंजे जी ख्याल जी। में, पोइ उहे जॉइन करे। कोमल सां कंहिं मुंहिंजे ॻाल्हायो आहे? हा हा, हा, मां हाणे बसि पाण ॻाल्हायोमांसि, शुरू साईं को कयूं था। डिफिकल्टी अचे थी टेक्निकल। शी इज ट्राइंग टू जॉइन राइट मुंहिंजे मदायुनि जी कल्ह परियां पई, कॾहिं कोसा न थिया ॾोरा पोइ ॾेई, साजन सभई ढकियऊं ढोल ढिलायूं। कॾहिं कोन थियोम आसारो तंहिं इश्क जो, महबूबन मिंथूं करे सिकण सेखारियोम, तंहिंखां पोइ थियोम पसण तंहिं प्रिय जो। अहिड़नि आला क़द्रनि जबरदस्त। वारी शाइरी न सिर्फ़ सिंध पर आलम जो अज़ीम शाइर शाद लतीफ़ भिटाई करे सघे थो। दोस्तो, सिंधी शाम में अवां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थी, ऐं मुंहिंजे ख़ासि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे, जिन में अॼु असां सां मैडम फहमीदा हुसैन शामिल आहे। असां सां गॾु अॼु एहसान दानिश, शेर मेहरानवी, सैफुल्ला निज़ामाणी ऐं ॿिया केतिरा ई असांजा मुअज़्ज़िज़ महिमान हिते शामिल आहिनि। ऐं ख़ासि करे सिंधी शाम जे रूहे रवां इक़बाल तरीन साहब खे मां दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थी। जेके असांजा दोस्त गुज़िरियल असांजे हिन सेशन में असां सां गॾु न हुआ, थोरो उन्हनि खे बैकग्राउंड ॿुधाईंदी हलां त सिंधी शामूं जेके 60 जे ॾहाके में मल्हाइजण लॻियूं ऐं पोइ 70 जे ॾहाके में उन्हनि उरूज माणियो, उन्हनि शामुनि नौजवाननि जे ज़हननि जी आबियारी कई। ऐं उन्हनि शामुनि जो मक़सदु बि इहो त सिंध जे नौजवान खे पंहिंजे सिंधी समाज सां, पंहिंजे ॿोलीअ सां, अदब सां, शाइरीअ सां, आर्ट सां ॻंढिजे ऐं उन्हनि शामुनि भरपूर किरदारु अदा कयो। असांजी ख़्वाहिश आहे त अॼु वरी उहे शामूं मल्हाइजनि, ईअं ई पंहिंजनि नौजवाननि खे पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे अदब सां, आर्ट सां ॻंढे हलिजे। उन सिलसिले जी हीअ पहिरीं कड़ीअ तौरु ही पहिरियों मौज़ूआती प्रोग्राम असां तरतीब ॾिनो आहे, जंहिंजो मौज़ू आहे शाह लतीफ़ जी शाइरीअ जी रोशनीअ में सिंधी सिंध जे मसइलनि जो इब्यास ऐं उन्हनि जो हल। उन जे हवाले सां अॼु असां सां ही असांजा दोस्त साथी ऐं मुक़रर गॾु शामिल आहिनि। सभ खां पहिरियां मां गुज़ारिश कंदसि असांजे नौजवान लेखक ऐं शाद लतीफ़ भिटाईअ जे पार्खू सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी एहसान दानिश खे त पाण सिंध जे नौजवाननि जे हवाले सां शाद लतीफ़ भिटाईअ जे शाइरीअ जी रोशनीअ में ॻाल्हाइनि त उन्हनि खे कीअं सुजाॻ करे सघिजे थो, उन मुतालिक़ उन जा कहिड़ा ख़्याल आहिनि। माहिन, सभ खां पहिरियां तमामु घणी महिरबानी अव्हां जी, साना जी ऐं सिंधी शाम जो ही जेको सिलसिलो तव्हां शुरू कयो आहे, उन जी शुरूआत सिंध जे हिकु अहिड़े अज़ीम इंसान जे ज़िक्र ऐं फ़िक्र सां कई आहे, जेको यकीनी तौर ते असां सभिनी लाइ न रुॻो हिकिड़ी फ़ख्र लाइक़ शख़्सियत आहे, पर दुनिया में जेके शख़्सियतूं सिंध जो नालो ऊचो करण में या सिंध जो तारुफ़ पेश करण में असां फ़ख्रिया तौर ते जिन हस्तियुनि खे पेश करे सघूं था, उन में यकीनी तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो नालो सभ खां मथां आहे। ऐं मां सम्झां थो त हर क़ौम खे हिकिड़ा रहनुमा मिलंदा आहिनि, हिकिड़ा रहबर मिलंदा आहिनि, हिकिड़ा गाइड मिलंदा आहिनि, त इन में को शक न आहे त सिंधी क़ौम जो हक़ीक़ी रहबर ऐं हक़ीक़ी रहनुमा ऐं सूंहों जेको आहे उहो असांजो शाह लतीफ़ आहे। त तव्हां सिंधी शाम जो आगाज़ बिल्कुलु दुरुस्त कयो आहे, ऐं आउं जस ॾियां थो अव्हां खे, समूरी टीम खे, इक़बाल साहब खे, जिन शाह जे नाले उन जे तंद ऐं तंवार सां ही प्रोग्राम शुरू कयो आहे। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। महिरबानी। हाणे मां चाहींदसि त तव्हां पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हायो। अच्छा, मौज़ू हूअं त हक़ीक़त इहा आहे त शाह लतीफ़ जे हवाले सां जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त शाह लतीफ़ सां हिकिड़ो त असांजे सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो जज़्बाती लाॻापो आहे, वाबस्तगी आहे, ऐं ॿियो भिटाई खे असां हिकिड़े मुफ़क़िर तौरु, हिकु शाइर तौरु, हिकु अज़ीम इंसान तौरु डिस्कस कंदा आहियूं। पर अॼु छो त हिकिड़ो पर्टिकुलर टॉपिक आहे जंहिंजे हवाले सां असांखे गुफ़्तगू करणी आहे, त हालांकि उन जा बि केतिरा ई रुख़ आहिनि, सिंध जा मसइला बि खोड़ ऐं उन्हनि जा हल बि जेके आहिनि से उहे हिकिड़ा सियासी बि आहिनि, त ॿिया जेके आहिनि से असां
पंहिंजे हिननि रहनुमाउनि खां बि उहे हल जेके आहिनि से तलाश करे सघूं था। पर ख़ासि तौर ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई त मूंखे हुकुम कयो त ख़ासि तौर ते सिंध जो नौजवान हिन वक़्तु मायूस आहे, हुनखे का राह नथी नज़र अचे, हुनखे को दग नथो नज़र अचे, ऐं हू जेको आहे काहिली जो शिकार बि आहे हिक लिहाज़ खां, त उनखे कीअं कढिजे, इहो ख़ुदि हिकिड़ो मसइलो आहे। ऐं यकीनी तौर ते जेसीं ताईं सिंध जो नौजवान नथो सुजाॻ थिए ऐं उहो पंहिंजो पाण खे नथो सुञाणे ऐं पंहिंजे हिननि रहनुमाउनि खां रस्तो नथो वठे, तेसीं ताईं असां भटकियल ई रहंदासीं। लतीफ़ साईं सां जीअं आउं ॿुधायो त हिकिड़ो असांजो जज़्बाती तालुक़ु आहे, हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो दिलि जो रिश्तो ऐं तालुक़ु आहे हुन सां। ऐं मां त भिटाई साहिब जो जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे लतीफ़ साईं जो, त लतीफ़ जा ई मूंखे हिकिड़ा बेत यादि ईंदा आहिनि जेके मशहूरु बेत आहिनि, सभिनी खे उन्हनि बेतनि जी ॼाण आहे त कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सो पहिरियां सोघो कयो। त भिटाई असांजो अहिड़ो सुप्री आहे जंहिं असांजे जीउ खे जड़े छॾियो आहे। या उनजो ई हिकिड़ो बेत ॿियो आहे त लायो लाम अलिफ़सी कातिब लिखियो जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। अचो त हुन सॼण जी ॻाल्हि कयूं, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त उन सॼण जूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं। ऐं ख़ासि तौर ते आउं ॿुधायो त भिटाई असांजो हक़ीक़ी रहनुमा आहे, हक़ीक़ी असांजो सूंहों आहे। ऐं जेकी माण्हू चवनि था ख़ासि तौर ते त लतीफ़ साईं, सवेर मैडम बि इहा ॻाल्हि कई त लतीफ़ साईं जो हिन सदीअ में, 21वीं सदीअ में या आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारे दौर में उनजे शाइरीअ जो कहिड़ो रिलेवेंस आहे, त मां सम्झां थो त 21वीं सदी महारतुनि जी सदी आहे। त जेकॾहिं अॼु असां चऊं था त महारतुनि में ई सभु कुझु आहे, त भिटाई असांखे 300 साल अॻु में इहा ॻाल्हि ॿुधाए वियो आहे। ऐं हुन पंहिंजे हिकिड़े बेत में चयो त महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चूंज हणी लॼाऊं लुआ, हुबाब ई हुआ उन ई वादीअ विच में। त भिटाई इन तरह सां उनजो रिलेवेंस आहे उनजी शाइरीअ जो असांजे अॼु जी सदीअ सां ऐं हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे वारे दौर सां। त भिटाई 300 साल अॻु में इन हक़ीक़त खे सम्झी चुको हुयो ऐं चवे महारतुनि खां सवाइ जेको आहे सो महिरूमीअ जी ज़िंदगी जेका असां कंहिं बि तौर ते कम जी नाहे। अॼु जो माण्हू तव्हां ॾिसो, जॾहिं असां साइंस टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस 21वीं सदी जूं चैलेंजिस इन्हनि जी ॻाल्हि कयूं था, त अॼु जो माण्हू रुगो जेको आहे चंड ते जेको आहे सो कमंद नथो हणे, या शाइर जेको आहे उहो चंड जी तशबीह ॾेई ऐं रुगो शाइरी कोन थो करे। पर अॼु जी हक़ीक़त इहा आहे, अॼु जे साइंस जो कारनामो इहो आहे त अॼु जो इंसानु जेको आहे चंड ते पेर बि धरे चुको आहे। त असां ॾिसूं त अॼु जो इंसानु जेको धरती खे छॾे आसमाननि जो सफ़र करे थो पियो, मुख़्तलिफ़ ग्रहनि ताईं पहुतो आहे, साइंस ऐं टेक्नोलॉजी एॾो अॻिते वधी वई आहे ऐं तरक़ी कई आहे, त उन भिटाई वटि बि त अहिड़ा किरदार हुआ। भिटाई जे खाहोड़ी खे तव्हां कीअं था ॾिसो, उहो खाहोड़ी जेको उते पहुचे थो जिते पखी जो पेर बि कोन्हे कॾहिं। ऐं भिटाई चवे थो, जित न पखीअ पेर तित टमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केर खाहोड़ की खेरड़ीअ। त भिटाई जा खाहोड़ी बि त उते पहुता जिते कॾहिं को न पहुतो। अॼु जो इंसानु जेकॾहिं चंड ते पहुतो आहे त भिटाई जो चवे थो त ॾोथी सा ॾोरीन जा जूए सुई न ॿुधी, पासा मथे पाणे खाहोड़ी खोड़ीन, विॼा उत गोड़ीन जित निहायत नाहे का। त ही उहे इंसान हुआ जिन खे भिटाईअ 300 साल अॻु में ॾिठो, ऐं भिटाई अॼु जी सदीअ खे 300 साल अॻु में पई ॾिठो ऐं महसूसु कयो। ऐं हुनखे ख़बर हुई त इहो इंसानु जेको आहे उते बि पहुची वेंदो जिते को बि न पहुतो आहे। ऐं इहे ई लतीफ़ जा जेके किरदार आहिनि, खाहोड़ी किरदार आहिनि, जेके जिन खे असांखे सुञाणण जी ज़रूरत आहे। असांखे पाण खे खाहोड़ी थियण जी ज़रूरत आहे। असां खाहोड़ी थींदासीं त असां सिंध जे मसइलनि खे उन तरह सां मुंहुं ॾेई सघंदासीं। ऐं भिटाई चयो हुयो इन्हनि खाहोड़ियुनि लाइ त खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीड़ो आहे खाहोड़ियुनि खे पंध जो। त ही पंध, ही जुस्तजू, ही तहरुक, ही जेको मोशन आहे न, इहा ई ज़िंदगी आहे। ऐं सिंध जे नौजवान खे लतीफ़ जे उन खाहोड़ियुनि जहिड़ो किरदारु बणिजणो पवंदो। ऐं जॾहिं उहो खाहोड़ी थियो त सिंध जा खोड़ मसइला जेके आहिनि उहे पंहिंजे हथनि सां हल करे सघंदो। यादि रखणु खपे
त शाह लतीफ़ जी शाइरी जेका आहे उहा अज़ीम शाइरी छो आहे, उहा इन करे अज़ीम शाइरी आहे जो भिटाई जी शाइरी समाज जे ज़िंदा क़दरनि जी शाइरी आहे। तंहिं करे मां सम्झां थो उनखे कॾहिं बि ज़वाल अची नथो सघे। भिटाई जे शाइरी जी ज़मीन, हुन जा किरदार, हुन जा दास्तान, उन्हनि उहे सभई जेके आहिनि उन्हनि जो तालुक़ु सिंध सां आहे। पर तव्हां ॾिसो त भिटाई जो मैसेज जेको आहे उहो यूनिवर्सल आहे। टाइम एंड स्पेस खां हिकिड़ी मथां ई मावरा शइ आहे भिटाई जो कलाम असां ॾिसूं था त। इन करे लतीफ़ न रुॻो सिंध जे नौजवान पर सॼी दुनिया जे नौजवाननि खे हक़ीक़त में सुजाॻी जो पैगाम ॾिए थो, उथाण जो पैगाम ॾिए थो, जुस्तजू जो पैगाम ॾिए थो, तहरुक जो पैगाम ॾिए थो। ऐं सिंध जे मौजूदा मसइलनि खे बि असां ॾिसूं था त उन्हनि मां खोड़ सारनि मसइलनि जो हल जेको आहे सो असांजो सुजाॻ थियणु आहे, असांजो मुतहरिक थियणु आहे। असांखे पंहिंजे मसइलनि खे पहिरियां सम्झणो पवंदो, पोइ भिटाई ॾे मोटिणो पवंदो ऐं ॾिसणो पवंदो त भिटाई असांखे 300 साल अॻु में जेको मैसेज ॾेई वियो आहे उहो अॼु जे दुनिया ऐं अॼु जे सिंध जे मसइलनि जे जो हल आहे या न आहे। ऐं मां ॾिसो अॼु जॾहिं असां चऊं था त 21वीं सदी में जेको आहे सो शाह लतीफ़ जे शाइरीअ जो कहिड़ो कारज आहे या उनजी असां जॾहिं ॻाल्हि कयूं था त तव्हां यकीन ॼाणो त सिंध जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त अकेलो इंसान ठहियो हुयो, अज़ीम इंसान, जेके हक़ीक़ी माना में असां अज़ीम चई सघूं, जेके असां हक़ीक़ी माना में सलाम पेश करे सघूं, इहो हिकिड़ो इंसान अथव सिंध जो, जेको अज़मत जे हक़ीक़ी माना में अज़ीम इंसान आहे। ऐं मां चवां थो त लतीफ़ जेको आहे न अॼु जे सिंध जे सूरनि जो मुआलिज आहे, उनजो वेज आहे, उनजो तबीब आहे। पर असांजी बदकिस्मती अथव माहिन त असां जेको आहे न असां लतीफ़ जे उन अज़मत ऐं लतीफ़ जे उन हिकमत खां वाक़िफ़ न थी सघिया। लतीफ़ साईं पाण चयो सुर यमन कल्याण में त पाड़े वेज हुआम तामू नूर न पुछिया तेला ही प्याम मोरे सर अखियुनि में। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, उर्दू में चवंदा आहिनि चराग तले अंधेरा। कॾहिं कॾहिं असां वटि अज़ीम हस्तियूं असांजे आस पास हूंदियूं आहिनि, असां पंहिंजे माज़ी में न ॾिसंदा आहियूं, असां पंहिंजे वजूद में पंहिंजे नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो असां पंहिंजे अंदर ई ॾिसूं, असां पंहिंजी ॿोलीअ में ई तलाश कयूं, असां पंहिंजे क़ौम मां ई उहे फ़र्द ॻोल्हींदासीं न त असांखे नज़र अची वेंदा। इन करे भिटाई चयो त पाड़े वेज हुआम तामू नूर न पुछिया। भर में मुआलिज हूंदो आहे, पोइ बि माण्हू बीमारी में पियो चुणंदो आहे। सो असांजी हालत बि यकीन ॼाणो त कुझु अहिड़ी आहे, असां पंहिंजे रहनुमान, असां पंहिंजे दुखनि जे मुआलिजनि खे सुञाणे न सघिया आहियूं। ऐं इन जे करे ई असां अॼु 21वीं सदीअ जे चैलेंजिस खे उन तरह सां शायदि मुंहुं नथा ॾेई सघूं। ऐं लतीफ़ साईं इहो बि चयो हुयो पंहिंजे हिकिड़े बेत में, हुए त वेजनि वटि तूं कीअं जीअ जॾो थिए। सो ॻाल्हि इहा आहे, जॾहिं असां सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि था कयूं त असांजो वेज वेठो आहे, पोइ बि असां बीमार आहियूं, पोइ बि असांजा मसइला हल नथा थियनि, पोइ बि असां मुंझल आहियूं, पोइ बि असां विसोड़ियल आहियूं। त ईअं छो आहे? असांजी हालत इहा छो आहे? जीअं भिटाई चयो त पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि। सो असां पाणीअ जे मथां वेहंदे बि उञा आहियूं। असां लतीफ़ जहिड़ी अज़ीम हस्तीअ जे हूंदे बि असांजूं जेके से वाटूं वीह थी वियूं आहिनि ऐं असांखे का राह नथी मिले, असां मुंझल आहियूं। त असां अचो त असां भिटाई ॾांहुं मोटूं। असां भिटाई ॾांहुं मोटंदासीं त भिटाई असांजी हर तरह सां रहनुमाई कंदी। ऐं ख़ासि तौर ते असां जॾहिं नौजवाननि जी ॻाल्हि कयूं था त हिन वक़्तु नौजवान जेको मुख़्तलिफ़ मसइलनि में फाथल आहे ऐं हिकिड़ी मायूसीअ जी धुबण में मां सम्झां थो त उहो फासी पियो आहे ऐं उन में अंदरि हलंदो थो वञे। पर भिटाई उन मायूसीअ मां असांजे नौजवान खे, असांजे अॼु जे माण्हूअ खे, अॼु जे सिंधीअ खे कढे थो ऐं चवे थो त जेका नाउमीदी आहे, नाउमीदी खां पोइ वरी उमेद ईंदी आहे। हर राति खां पोइ हिकु ॾींहुं ईंदो आहे। इन करे भिटाई जेको आहे सो चयो हो त नाउमीदी नेज त ओॾी थी उमेद खे। त हाणे कॾहिं कॾहिं नाउमीदी मां बि उमेद जा रस्ता निकिरंदा आहिनि। त असांजो माण्हू जेको आहे कॾहिं कॾहिं नाउमीद थी वेही थो रहे त पोइ चवे थो हाणे को बि रस्तो कोन्हे, का बि उमेद न आहे। त भिटाई त नाउमीदी मां बि रस्तो कढी ॾिए थो पियो। ऐं अॼु जो जेको नौजवान आहे उहो इहो इन बेगाणप जो शिकार छो आहे, इन मायूसीअ जो शिकार छो आहे? लतीफ़ त उनखे 300 साल अॻु में बि इहो हौसलो ॾेई वियो आहे। असां उनजो रिसालो खोलियूं त सही, उनखे पढ़ूं त सही। असां पढ़ंदासीं त असांखे फ़ख्रु महसूसु थींदो। जेका ही ॻाल्हि आहे त उनजो रिलेवेंस न आहे अॼु जे दौर सां, त
असांखे फ़ख्रु महसूसु थींदो त हीअ असांजो भिटाई आहे, हीअ असांजो हीरो आहे जेको असांजी रहनुमाई करे थो, जेको चवे थो त ज्यां वहे तां वाट कपर पुछनि पूरियूं, जिनखे सिक साहड़ जी घेड़ न पुछनि घाट, जिनखे इश्क जी उसाट से वाहड़ भाइनि विखड़ी। इहो हौसलो लतीफ़ खां सवाइ ॿियो को शाइर नथो ॾे। लतीफ़ वटि इहो हौसलो, इहा हिम्मत, त माना ही जेको जिन वटि मक़सद साम्हूं हूंदा आहिनि, जिन वटि अज़ीम मक़सद साम्हूं हूंदा आहिनि न, त उहे जेके आहिनि उहे कपर ऐं किनारा जेके आहिनि उन्हनि जी उन्हनि खे परवाह न हूंदी आहे, ऐं उहे हिकिड़े इश्क पंहिंजी मंज़िल ते नज़र रखी अॻिते वधंदा आहिनि, ऐं उन्हनि खे वाहड़ बि जेका आहिनि सा हिकिड़ी विख वांगुरु महसूसु थींदा आहिनि। त भिटाई खां असां इहो हौसलो वठी सघूं था, भिटाई जी चीच पकड़े असां ईअं अॻिते वधी सघूं था। माहिन भिटाई जी शाइरी जेका आहिनि सा उहा मल्टी डायमेंशनल आहे, घण रुखी आहे, ऐं अज़ीम शाइरनि जी जेका अज़मतुनि जी हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे उहा इहा बि हूंदी आहे त उहा उनजी शाइरी जेका आहे उहा घण रुखी हूंदी आहे। तव्हां उनखे हर पासे खां ॾिसी सघो था, ऐं जे पासे खां ॾिसंदव उन पासे खां तव्हांखे रोशनी मिलंदी। त भिटाई जी शाइरी जेका आहे उहा हिकु प्रिज़म वांगुरु आहे, जंहिंजी हर कुंड खां हिकिड़ी नई रोशनी, हिकु नओं जेको आहे सो रंग तव्हांखे नज़र ईंदो। ऐं अॼु जो नौजवान जेको जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त किथे किथे जेको आहे सो सुस्त बि नज़र अचे थो, कायल बि नज़र अचे थो, सुतल बि आहे, त उन्हनि खे भिटाई त धूंधाड़े थो। भिटाई त 300 साल अॻु में उन्हनि खे उथारे वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते असां जेको लतीफ़ जा अलॻि अलॻि सुर पढ़ूं था त उनजो सुरसरी राग आहे। सुरसरी राग में जेके नाखवा आहिनि, जेके वण जो वापार कनि था, वणजारा आहिनि, उहे जेके सामूंडी ख़तरनि सां जेको मोह ॾियनि था, समुंड जे तेज़ तिखे तूफ़ान लहरुनि सां जेको मोह ॾियनि था, उन्हनि जो भिटाई उन में ज़िक्र कयो आहे न। ऐं उन में लतीफ़ साईं उन्हनि खे चवे थो त ही जेको समुंड जो सफ़र आहे इहो हिकिड़ो ॾुखियो सफ़र आहे, इन जे करे हिन ॾुखे सफ़र में तव्हांखे निंड न आहे करणी, तव्हांखे सुजाॻ रहणो आहे। त मां सम्झां थो त जेको इहो समुंड आहे उहा बि हिकिड़ी अलामत आहे, ऐं सफ़र बि हिकिड़ी अलामत आहे। अॼु जे सिंध जे मसइलनि खे असां ॾिसूं था त असां अहिड़े हिकिड़े समुंड में घिरियल था आहियूं, ऐं हर तरफ़ खां मसइला आहिनि, हर तरफ़ खां तूफ़ान आहिनि, इन्हनि तूफ़ाननि सां मुंहुं ॾेई सघिजे थो। लतीफ़ असांखे इहो ॿुधाए वियो आहे। लतीफ़ जे उन्हनि बेतनि खे असां सम्झूं जेके उन्हनि नाखियुनि लाइ चया हुआ, जेके बेख़बर थी ऐं सुता रहिया पए, त उन्हनि खे भिटाई कीअं उथारियो? भिटाई उन्हनि खे इन तरह सां उथारियो, चई त बंदर जा भई त सुखाणा मसमो कपर थो कुन करे, जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। त ही निंड जेका आहे, ही गफ़लत जेका आहे, ही सुस्ती जेका आहे न, उहा ई असांजे क़ौम खे ॿोड़े सघे थी। असां जेकॾहिं इन मां उथंदासीं त सभु कुझु जेको आहे सो आसान थी वेंदो। लतीफ़ साईं असांखे हर क़दम ते रहनुमाई ॾिए थो। ससुईअ ॾांहुं निहारियूं था, ससुईअ जा 5 सुर ॾिसूं था त उहे जिदोजहद सां, सुजाॻी सां उहे जेके से असांखे भरपूर नज़र अचनि था। ससुईअ जो कहिड़ो ॾोह हुयो? ससुई पाण थी पाण खे निंदे त चवे थी त मूंखे इहा निंड ई आई हुई, जंहिंजे करे मूं सभु कुझु विञाए छॾियो। त लतीफ़ साईं चयो त ई कम कमीणियुनि जो सुम्हनि पेर ड्रिघा कयो, लोची छो न लतीफ़ चए हारी लए होतन, निंड्रा निभागन खे ओभाला अचन, से पुनू को पुछन जे संजे रहन सुम्ही। त पुनू कंहिं शख़्स जो नालो रुगो न आहे, पुनू तव्हांजी मंज़िल आहे, पुनू तव्हांजो डेस्टिनेशन आहे, पुनू तव्हांजो गोल आहे, पुनू तव्हांजे हिननि मसइलनि खां आज़ाद हिकु उहो ख्वाब आहे जंहिंखे तव्हां हासिल करे सघो था। इन्हनि ख्वाबनि खे पूरे करण लाइ जाॻणो पवंदो, इन्हनि ख्वाबनि खे पूरो करण लाइ जिदोजहद करणी पवंदी। ऐं अॼु जॾहिं असां ॻाल्हि कयूं था, सुजाॻी जी ॻाल्हि कयूं था त सिंध जे नौजवान खे सुजाॻ रहणु खपे, त उन में रुगो सुजाॻी जो तालुक़ु ही अखियूं खुलण न आहे। त भई तुर जेके अखियूं खुलियल आहिनि असांजूं, इन खुलियल अखियुनि वारा लखे माण्हू मिलंदा असांखे, पर खुलियल दिलि ऐं दिमाग़ जी ज़रूरत आहे। असां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जूं अखियूं जेसिताईं नथा खोलियूं, तेसिताईं असां भिटाई जे उन मैसेज खे बि सही तरह सां न सम्झी सघंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि आउं हिते ॿी बि कंदुसि त असांजा अक्सर माण्हू जेके आहिनि उहे इहो ख़्यालु पेश कंदा आहिनि त लतीफ़ जेको आहे उहो ॾुखियो आहे, ऐं हुनखे पहिरियों ई ॾुखियो करे
ऐं लतीफ़ खां असांजे नौजवाननि खे परे करे छॾींदा आहिनि। मां सम्झां थो लतीफ़ जे जेतिरो वेझो वेंदासीं ओतिरो भिटाई सां असांखे प्यार थियणु शुरू थींदो। इन जे करे अचो त भिटाई जे वेझो थियूं, भिटाई जे वेझो थींदासीं, भिटाई जो रिसालो खोलींदासीं त असांखे अॼु जे सिंध जे मसइलनि जा हल जेके आहिनि से नज़र ईंदा। ऐं लतीफ़ साईं अॼु जे नौजवान खे जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त तहरुक, जुस्तजू, मज़ाहिमत सेखारे थो। ऐं ही जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे उनमें हू जेको आहे सो सुकूत खे टोड़ण जो ॾस ॾिए थो पियो। ऐं इहे सदियूं अॻे लतीफ़ साईं ससुईअ जे हिकिड़े सुर में हुसैनी में चवे थो त जा जीअं तव्हां जल। ॾिसो ही मैसेज आहे, ज़िंदगी कीअं गुज़ारजी, ज़िंदगी लाइ छा कजे, ज़िंदगी में अचीवमेंट्स कीअं हासिल करणियूं आहिनि, ज़िंदगी में मसइलनि खे कीअं हल करणो आहे, उन जा कुझु टिप्स थो ॾे लतीफ़ साईं। ऐं लतीफ़ साईं चए थो त जा जीअं तव्हां जल, कान्हे जाइ जलण रियो, तती थधी हल, कान्हे वेल वेहण जी। त ही बिल्कुलु वेहण, एहसान, ही मुंहिंजो ख़्याल आहे सुकून तव्हां जेको थोरो आहे न टाइम खे बि उहो ज़हन में ज़रूरु रखिजो। तव्हां जी बस मां बेहतरीन ॿ गुफ़्तगू ॻाल्हियूं करे आख़िरी रहिया करे आहियो ऐं बिल्कुलु दिलि त चए थी त ईअं हा ई तव्हांजी गुफ़्तगू ॿुधंदो रहिजे। ॿ पर ॻाल्हियूं आऊं करे असांजा पोइ तव्हां खां काफ़ी इजाज़त दोस्त वठंदुसि। आहिनि जेके ॻाल्हाईंदा, सो जी जेकॾहिं हा, तव्हां जी थोरो हा, हाणे मुख़्तसिर कंदव त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। जी। ऐं ॿ ॻाल्हियूं रुॻो तव्हां सां शेयर करे उन खां पोइ तव्हां खां बिल्कुलु इजाज़त वठंदुसि। जी ॾिसो, ऐं चयो त लतीफ़ साईं जो कलाम जेको आहे उहो मल्टी डायमेंशनल आहे, घणरुखो आहे। उन करे असां उनखे हिकु तरफ़ो नथा सम्झी सघूं ऐं घणरुखो ॾिसंदासीं त असांखे सम्झ में ईंदो। जेतिरा सिंध जा अॼु मसइला आहिनि ओतिरा ई भिटाई जे शाइरी में यकीनी तौर ते उन जा हल आहिनि। मैडम फमीदा बि असां सां गॾु आहे, मां सम्झां थो ज़रूरु उहो इन मौज़ू ते ॻाल्हाईंदी। पर तव्हां ॾिसो त शाह लतीफ़ जा जेके अज़ीम किरदार आहिनि, उहे अज़ीम किरदार अक्सर जेके आहिनि उहे उन जूं सूरमियूं अथव, उहे उन जूं औरतूं अथव, औरत किरदार अथव। ऐं औरत जेके अॼु बि हिन 21वीं सदीअ में, हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी सदीअ में बि असां अञा जेको आहे सो ॿिए दर्जे जो शायदि शहरी सम्झी वेठा आहियूं। असांजा केतिरा ई पोइते पियल जेके पंहिंजो इलाइक़ा आहिनि उते लतीफ़ 300 साल अॻु में बि उनखे हिकिड़ो अज़ीम इंसान तौरु पेश कयो आहे। हुनजा किरदार, पोइ मारवी हुजे, ससुई हुजे, सुहिणी हुजे या ॿिया किरदार हुजनि, उहे हिकिड़ा अज़ीम ऐं गैर मामूली किरदार आहिनि जिन ते जेको आहे सो मिसाल सुहिणी जो किरदार आहे, हिकिड़ो बेडरपो किरदार आहे। उन ते असां तफ़सील सां ॻाल्हाए सघूं था। पर ॾिसो, लतीफ़ चवे थो उन किरदार जे वसीले भिटाई सम्झाए थो, ससुई जे वसीले भिटाई सम्झाए थो त किथे बि पसपा न थियो, किथे बि हाराइजी न वियो, बल्कि ॾुखियनि रस्तनि खे क़बूल कयो। असांजो अॼु जो नौजवान, अॼु जो सिंधी ॾुखियनि रस्तनि खे जेसि ताईं क़बूल न कंदो तेसि ताईं हू हिननि मसइलनि मां आजाई हासिल न करे सघंदो। लतीफ़ साईं सुर सुहिणी में चयो त सावण घिड़े सभु का ही सरही सियारे, तन विधाई तार में अरवाह जे आरे, मोहबती मारे कोन्हे दाद दरिया में। त असुल ॻाल्हि आहे त भिटाई वटि ॾुखियो रस्तो आहे। सावण में त सभु को घिरंदो आहे, पर ही जेका सुहिणी आहे न, उहा सियारे में बि सराई महसूस करे थी इन तार में, इन दरिया, वहंदड़ दरिया में घिरंदे। अॼु जे नौजवान जो फ्यूडल सिस्टम जी ख़राबी, बेइंसाफ़ी, करप्शन ऐं मेरिट लताड़ जहिड़ियूं जेकी शिकायतूं आहिनि, इहे सचा त उहे जाइज़ बि आहिनि। पर उन्हनि मां बिना थोरा नौजवान आहिनि जिन खे पंहिंजे लिकियल सलाहियतुनि जी ॼाण हुजे, कॾहिं कॾहिं ॿियो न, पर पंहिंजो पाण बि माण्हू पाण खे अंडर एस्टिमेट कंदो आहे। ऐं हर माण्हू में का न का ॻुझी सलाहियत या कुवत मौजूदु हूंदी आहे। असां जहिड़ी जेके टी दुनिया जा जे माण्हुनि जे कल्चर में ॿिए खे डिस्करेज करण जी रवायत बि आहिनि, तव्हां ॾिठो आहे त उहा आम आहे। पर जेकॾहिं कंहिं फ़र्द में ज़ाहिरी जिस्मानी ऐब हूंदो आहे त उनखे बिना असां जेको आहे सो नाकारा तसवुर कंदा आहियूं। पर भिटाई ॾिसो त पंहिंजी शाइरीअ में हिकिड़े अहिड़े किरदार खे खणी आयो आहे जेको बज़ाहिर हिकिड़ो माज़ूर ऐं जॾड़ो आहे, पर उनखे उन पंहिंजो हीरो करे पेश कयो आहे ऐं उनजो नालो मोरड़ो आहे। मोरड़ो ज़ाहिरा बज़ाहिर हिकिड़ो समाज जो नाकारा किरदार महसूस थिए थो, पर हू जॾहिं पंहिंजे इज्तिमाही मफ़ादनि ख़ातिर पंहिंजी हिणाइप खे हौसले में तब्दील करे थो त इंसान दुश्मन कुवतुनि जो माना अंत आणे थो पियो। निज़ामीअ जो हिकिड़ो शेर आहे त बहंगामे सख़्ती मिशो नाउमीद, कर अब्रे सियाह बारद आबे सफ़ेद। यानी सख़्तीअ जे वक़्तु नाउमीद न थी,
जो कारनि टकरनि मां अछो पाणी वसंदो आहे। ईअं ई भिटाई जा किरदार बि नाउमीदी मां उमीद, मायूसी मां ख़ुशी तलाश कनि था। अहिड़नि किरदारनि जी वॾी सलाहियत संदन हौसलो आहे। जी भिटाई चयो हो त डूंगर ॾुखोयनि खे तपी कंदे पोइ तो जे पहण पब जा त लिंग मुंहिंजा लिंग मुंहिंजा लो। लो इहो हौसलो कंहिंजो खपे, कोन्हे बसि दुख आख़िरी अमुर ॻाल्हि, मुसी ईअं इहो कयो। हौसलो खपे मुंहिंजे ख़्याल ऐं में इहो एहसान हौसलो हाणे हुन असां चाहींदासीं त असां ॿिए पंहिंजे कंहिं स्पीकर खे ॻाल्हाइण लाइ दावत ॾियूं। ज़रूरु तव्हांजा ज़रूरु लख थोरा, ज़रूरु तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो। ऐं भिटाईअ खां वॾो सूंहों ॿियो असांजे नौजवाननि लाइ कहिड़ो थी सघे थो। पर उन्हनि लाइ बिल्कुलु सही। ज़रूरी इहो आहे त उहे भिटाईअ खे पढ़नि। तव्हां वारी ॻाल्हि त न सिर्फ़ु अखियूं खोलनि, पर उन लाइ उन्हनि खे दिलि ऐं रूह जे गहराइनि सां उनखे सम्झणो पवंदो। न त इहा ई कैफ़ियत हूंदी त जीअं जिनी लाइ मुयास, त जिन लाइ असां इहे ॻाल्हियूं कयूं पिया, जिन लाइ ही सिंधी शामूं सैकुलर मल्हायूं पिया, क़ाबिल मसइलो त उन्हनि जे ज़हननि जी आबियारी करे। पर जेकॾहिं उहे हीअं सां न हटाईंदा इहे ॻाल्हियूं, त पोइ सुरमारवीअ जे इन सिटरुनि वांगुरु त लिंगड़ियारी लोहे में जिनी लइ थियासि, तिनी तिर जेतिरो पलक न पुछियासि, झरोकनि झोरियो हीअं कोठे आउं कुठियासि, मारुनि मुंझ मुयासि, न त माड़ियुनि मारे आहे। सकी न की। सो हींअर मां चाहींदसि त असांजी हिन अॼोकी शाम जे रूहे रवां इक़बाल तरीन साहिब जिन खे मां गुज़ारिश कयां त पाण सभिनी आयल महिमाननि खे भली कार चवनि, छाकाणि त हीअ ई सही टाइम आहे ऐं वधि खां वधि पार्टिसिपेंट्स असां सां गॾु आहिनि। त जेको इक़बाल साहब जो मक़सदु आहे, जंहिं हवाले सां हिन शाम खे तरतीब ॾिनो वियो आहे, त मां चाहींदसि त पंहिंजनि महिमाननि खे भली कार बि चवनि ऐं ॿ टे अखर ॻाल्हाइनि। माहीन, वॾी महिरबानी तव्हांजी। जीए सिंध, जीअन सिंधी ऐं जीए सॼो जहान। तव्हां मां उहे दोस्त जेके 60s, मिड 60s ऐं 70s में तारीख़ जा शाहिद रहिया आहिनि या जिन तारीख़ पढ़ी आहे, तव्हांखे ख़बर आहे त रूह रिहाण ऐं सिंधी शाम सिंध जी में जेका हिकिड़ी ख़ामोशी हुई, अंधेरो हो ॿिनि डेकेड्स जो, उनखे उन शटर कयो, उनखे ब्रेक कयो, हिकिड़ो नओं ॾीओ ॿारियो, जंहिंजे पुठियां वॾी सिंध में वॾी सुजागी जी तहरीक शुरू थी। ऐं उन प्लेटफॉर्म सिंध जा तमामु अज़ीम शाइरनि, अदीबनि, वर्कर्स, पॉलिटिकल एक्टिविस्ट, लीडर्स ऐं हर शोबे जे माण्हुनि खे पंहिंजे हिकिड़े छटरी जे हेठां आंदो। ऐं जंहिंजे सिलसिले में हिकिड़ी तमामु वॾी सुजागी पैदा थी, जंहिंजी ॿियनि दुनिया जे हिसनि में बि उन जा मिसाल मिलनि था, पर असांजे ख़िते में हिन सदीअ में तमामु वॾी सुजागी जी तहरीक हुई। ऐं सिंधी शाम जे टीम जे तरफ़ां आजियां कयां थो डॉक्टर फहमीदा बेमन खे, जामी चांडियो साहब खे असां गुज़ारिश कई आहे। उमेद आहे त हिन महफ़िल जे दौरान असां में शामिल थींदो। तंहिंखां पोइ अता चाहियो साहब खे अदबाद चऊं था, डॉक्टर शेर महारानी खे आजियां कयूं था, भलीकार चऊं था। ऐं असांजे दोस्त डॉक्टर एहसान दानिश खे बि असीं जेको आहे भलीकार चऊं था। सैफुल्ला निज़ामिन साहब खे बि आजियां कयूं था। ऐं असांजी उभरंदी स्टार कोमल खे मूंखां पोइ माइन खे गुज़ारिश आहे त उनखे दावत ॾियनि त जीअं हू असांखे भिटाई जी शाइरी खां आगाह करे। मक़सदु हिन गॾिजाणी जो इहो आहे त सिंध जे अंदरि हिकु भिटाई असांजो इश्क आहे, भिटाई सां असांजी ख़ुशकिस्मती आहे जो भिटाई जेको आहे सिंध में पैदा थियो। पर भिटाई जी जो मैसेज हू वॾो हिकिड़ो थॉट लीडर आहे हिन सदीअ जो, हिन खां पहिरीं सदीअ जो। कल्ह बि हुयो, अॼु बि आहे ऐं हमेशह रहंदो। भिटाईअ जो 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 मैसेज जेको आहे, उनजी थॉट लीडरशिप, उनजो जेका आहे उहा असांजे लाइ त सिंध जो ज़मीर आहे भिटाई। पर भिटाई जेका असांजी हेरिटेज जो जेको डीएनए खे तश्कील ॾिनी आहे, उन में इंसान दोस्ती, अमन, ख़ुशहाली, क़ौमुनि जे विच में हिक ॿिए जो एहतराम, औरत जो एहतराम, छाकाणि जो भिटाईअ वाहिद हिकिड़ो शाइर आहे। मां पूरी अदब जी मूंखे तारीख़ जी घणी ख़बर न आहे, पर जेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे, जेसिताईं मुंहिंजी तालीम आहे, हुन
पंहिंजे हर शहर में हर शाइरी में औरत खे हीरो बणायो आहे ऐं हेरोइन बणायो आहे। इन खां वधीक मां भायां थो त को बि हिन सदीअ जो या पोयनि सदियुनि जो को बि अहिड़ो राइटर ऐं थिकर न आहे जे एक्सक्लूसिवली पंहिंजे कम खे जो हीरोइन जेका आहे औरत खे बणायो आहे। त हिन प्लेटफॉर्म जो जा ॿ मेन मक़सद आहिनि। हिकिड़ो इहो आहे त असीं यूथ खे अॻियां आणियूं ऐं उन्हनि जी सरवाणी वठूं, ऐं ॿियो औरत खे जी असीं जेका आहे उहा उनखे रहनुमाई ॾियूं हिन प्लेटफॉर्म जी बि, ऐं उमेदु कयूं त सिंध जी अॻुवाणी औरत ऐं यूथ जे हथ में ईंदी त ही हिकिड़ो अमन पॉसिबल थी सघे थो असांजी सोसाइटी में। छाकाणि जो औरत बेसिकली माउ आहे, हुनजो हुनजी जेका डेडिकेशन आहे, हुनजी साइकी आहे, हुनजो बिहेवियर जेको आहे उहो ह्यूमन केयर बुनियादी हुनजो जेको आहे उहो जज़्बो आहे ऐं उहो हुनजो ज़िंदगी जो हिकिड़ो कंपस आहे। तंहिंजे करे मां ज़ाती तौर ते सम्झां थो त जेसि ताईं इहा ट्रांसफॉर्मेशन असांजी सोसाइटी में न थींदी, जेसि ताईं औरत असांजे धरतीअ असांजी सोसाइटी जी अॻुवाणी न कंदी ऐं यूथ जेको आहे उहो ॿीहर हिकिड़ो दफ़ो ॿीहर अॻुवाणी न कंदो, ओसि ताईं असांजी भलाई थींदी न आहे। मां ज़रूरी थो सम्झां त असांजी जेका टीम आहे सिंधी शाम जी जेका टीम आहे उन में असांजी माहीन आहे, पाणी असांजो हसन मुश्तबा आहे, असांजो जेको आहे उहो अनवर पीरज़ादे जी निशानी आहे अमर पीरज़ादो, असांजो प्यारो नोमान शेख आहे, इन्हनि जी जाखोड़, ऐं तंहिंखां पोइ ॿ हिकिड़ा पर्सनैलिटीज़ आहिनि, ॿ असांजा प्यारा आहिनि, असांजा महिरबान आहिनि। हिकिड़ो आहे प्यारो डॉक्टर मक़बूल हालेपोटो ऐं ॿियो आहे असांजो तमामु घणो प्यारो एजाज़ तुर्क। इहे ॿई न सिर्फ़ु असांजा महिरबान आहिनि पर असांजा मददगार बि रहिया आहिनि पहिरें ॾींहं खां वठी, ऐं असीं सभु उन्हनि जा अहसानमंद आहियूं ऐं उमेदु कयूं था त तव्हां बि हिन प्लेटफॉर्म खे सपोर्ट कंदा रहंदव। असांखे तव्हांजी रहनुमाई जी ज़रूरत आहे ऐं उहे बि असांजी जेका आहे सपोर्ट कंदा रहंदा, असांजी रहनुमाई कंदा रहंदा। ऐं आउं अव्हांजो आभारी आहियां सॼे टीम जे तरफ़ां, ऐं उमेदु असां अहिड़े क़िस्म जूं गॾिजाणियूं हर महीने कंदासूं। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे जे साम्हूं आणियां थो त असांजी टीम जो इहो फ़ैसिलो आहे त अॻिले महीने असीं हिन प्लेटफॉर्म तां सिंधी मुशाइरो ऑर्गेनाइज़ कंदासूं, जेको तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे ज़हन में रखो। तव्हांजा सलाह मशवरा, तव्हांजी मदद असांजे लाइ तमामु मुफ़ीद हूंदी, ऐं तव्हां तमामु जल्दी अमर खां, माहीन खां ऐं हसन मुश्तबा खां ॿुधंदव ऐं तव्हां खां मदद जी असीं गुज़ारिश कंदासूं। लख अहसान, ऐं महिरबानी करे असांखे कोमल जेको आहे उनखे महिरबानी करे आणियो, उनखे वीचारे, ऐं उन तमामु वॾी टैलेंटेड आहे ऐं उहो हिकिड़ो तमामु रूह ऐं मोटिवेट कंदी सभिनी खे। सो लख अहसान तव्हांजा थोरा, महिरबानी जी। लख थोरा, लख कुर्ब तव्हांजा इक़बाल तरीन साहब। नौजवान असांजो मुस्तक़बिल हूंदा आहिनि ऐं ज़हीन बाशऊर नौजवान वरी असांजो रोशन मुस्तक़बिल हूंदा आहिनि। पर जिन नौजवाननि खे मुस्तक़बिल जो ऊनो हूंदो आहे, या वो समाजी तरह सुजाग रहंदा आहिनि, या वरी जेके धरती ऐं ॿोलीअ जो दामन न छॾींदा आहिनि ऐं भिटाईअ खे पंहिंजो रहनुमाई सूंहों बणाईंदा आहिनि, मां सम्झां थी अहिड़ा ॿार, अहिड़ा नौजवान वरी असांजो असासो हूंदा आहिनि। अहिड़ी असांजी हिकिड़ी नंढड़ी न्याणी कोमल लिगारी, जंहिंखे जॾहिं बि सचपच भिटाई पढ़ंदे ॿुधंदी आहियां त मुस्तक़बिल ते ईमान वधी वेंदो आहे। अॼु उहा कोमल लिगारी असां सां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदसि त असांखे उहो भिटाईअ जे बेतन जो वंड करे असां सां। कोमल अरे कोमल खे आहे टेक्निकल इशू अञा ताईं, सो शी इज़ ट्राइंग टू, मां हुनखे बैकग्राउंड में सपोर्ट ॾियां थो पियो। तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे सेशन खे कंटिन्यू कयो कोमल खे, पोइ एंड में न त जेको आहे सो कराईंदासीं पोइट्री। ठीकु आहे। बसि पोइ हाणे असां पंहिंजे हिन सिंधी शाम जे सिलसिले खे अॻियां वधायूं था। हींअर मां गुज़ारिश कंदसि
भेटाईअ जे शाइरीअ जी रोशनीअ में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां असांजो शागिर्द अॻवान पंहिंजे ज़माने में रहियो आहे, लेखक आहे सैफुल्ला निज़ामाणी साहब। मां चाहींदसि त हू भेटाईअ जे हवाले सां गुफ़्तगू कनि ऐं टाइम जो ज़रूरु ख़्यालु कनि। मां चाहियां थी त असां आख़िर में मैडम फ़हमीदा खे वधि खां वधि ॿुधूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आऊं को वॾो को भेटाई जो आलिम कोन आहियां। एजाज़ तुर्क साहब ज़बरदस्ती सिंधी में चवंदा आहिनि त पुछ ॿधी मूंखे महरी कयो आहे, न त मूंखे का घणी ख़बर कान्हे। आउं त इन ख़्याल सां आयो हुउसि त हिते जेके भेटाई साहब जा खावड़ी आहिनि, ऐं उन्हनि खे ॿुधी उन्हनि खां कुझु फैज़ वठंदुसि। मुंहिंजो जेको ख़्यालु जेको आउं हिते सभिनी सां वंडींदुसि उहो इहो त भेटाई साहब सिंधी में छो शाइरी कई। भेटाई साहब जो जेको वक़्तु हो सो 17वीं 18वीं सदी हो, जॾहिं सिंध में धारियुनि जी हुक्मरानी हुई, फ़ारसी सरकारी ॿोली हुई ऐं फ़ारसी घोड़े चाड़सी वारो मामिलो हो। ऐं सिंधी में छो भेटाई साहब शाइरी कई। हालांकि खेसि फ़ारसी अरबी ॿई ईंदियूं हुयूं। असुल जेका क़ीमत आहे उहा आहे ख़्याल जी। जेके बि दुनिया में शयूं ठाहियूं वयूं आहिनि, पैदा कयूं वयूं आहिनि, बनायूं वयूं आहिनि, उहे ख़्याल जे बुनियाद ते ठाहियूं वयूं आहिनि। जेकॾहिं ख़्याल न अचे कंहिं शइ जो त उन शइ जो वजूद पैदा न थींदो। ॿोली जेकॾहिं ख़्याल खे हिकिड़ो इमारत तसवुरु कजे त ॿोली उन जूं सिरूं, उन जो गारो, उन जी छित आहे। त शाह साहब जे बारे में त छो हुन सिंधी चूंडी जो सिंधी में शाइरी कई, जो उन वक़्त में जेके आम माण्हू हुआ उन्हनि खे फ़ारसी कान ईंदी हुई, ऐं जेके पाण खे आलिम सॾाईंदा हुआ, फ़ारसी अरबी में शाइरी कंदा हुआ, उन्हनि जी ॿोली जेका धारी ॿोली जे करे हू पंहिंजा ख़्याल सही तरीक़े ते ॿुधाए कोन सघंदा हुआ। रिचर्ड बर्टन सिंधी खां 19वीं सदी में 1850 धारे सिंध आयो हो ऐं उन सिंध ते किताबु लिखियो आहे, सिंध आर अनहैप्पी वैली। उन में हुन जेके सिंधी फ़ारसीदान आहिनि उन्हनि जी चङी खल्ला थी आहे त केॾा जाहिल आहिनि, मज़ाक कयो अथसि, उन ते भो कयो अथसि। शाह जे रिसाले खे असां आसमानी सहीफ़ो बनाए छॾियो आहे। जीअं जेके सहीफ़ा आहिनि उन्हनि मां हर माण्हू पंहिंजे मतिलब जी माना कढंदो आहे, तीअं असां बि शाह खे सहीफ़ो बनाए पंहिंजे मतिलब जूं मानाऊं कढंदा आहियूं। शाह जो कलाम मुर्दह कलाम नाहे, तारीख़ नाहे, ऐं हिकिड़ो ज़िंदह दस्तावेज़ आहे। उनमें तारीख़ बि आहे, उन वक़्त जो जेको समाजी हालतूं आहिनि उहे बि आहिनि, इक़्तिसादी हालतूं, माण्हुनि जूं हालतूं, माण्हुनि जा रवैया, उहे सभु उन जे शाइरी में आहिनि। शाह साहब जो चवणु आहे त फ़ारसी जो सिखियो गोलो सो ग़ुलाम, जो ॿधो ॿिनि ॻाल्हियुनि सो कीअं चाहे जाम, उञूं आब घुरे। आब जेको आहे सो ॾिंगियुनि में आहे, टोक तौरु चयो अथसि। बुखियो ताम, यानी ही जेके सतही माण्हू आहिनि जिन खे ॿ टे अखर अरबी फ़ारसी जे ॻाल्हाए पंहिंजो पाण खे आलिम था सम्झनि, उञूं आब घुरे, बुखियो ताम, ही आमन संदो आम ख़ासि मंझां कीअं थियो। ख़ासि थियण लाइ हिननि फ़ारसी ऐं अरबी ॻाल्हाई। त जेकॾहिं अंग्रेज़ी में हिकिड़ो तसवुरु आहे जंहिंखे चवंदा आहिनि एब्स्ट्रैक्ट थाट, ख़्याल
हिकिड़ो हूंदो आहे आम ज़ाहिरी ख़्यालु, ॿियो हूंदो आहे अंदरूनी या ॻूढ़ो ख़्यालु जंहिंखे चइजे, जंहिंखे एब्स्ट्रैक्ट खे असां घणो करे चवंदा आहियूं त तत्व, यानी हिकिड़ो को मज़मून आहे उनजो तत्व कढिजे। पर सही जेका माना एब्स्ट्रैक्ट इहा आहे त जेका मथां ई माना आहे कंहिं शइ जी, उहा ॻोल्हे कढिजे। ऐं जेकॾहिं असीं पंहिंजी ॿोली में न सोचींदासूं त असांखे उहा मथां ई माना कान ईंदी ऐं उन जे करे असीं अॻिते कोन वधी सघंदासूं। मिसाल आउं तव्हांखे ॿ टे ॿुधायां थो त जेकॾहिं शाह साहिब जेकॾहिं पंहिंजा ई ख़्याल ॿी कंहिं ॿोली में ॾिए हा त उहे कीअं ॾेई सघे हा। त सूरनि सांढियास पूरन पाली आहियां, सुखनि जे सैद जे पुखे न पियास, वाह जेकस हुयास गुरी गूंदर वल जी। हाणे जेकॾहिं हिकिड़ी तकलीफ़ ऐं जज़्बो ॾुख जेको आहे, गूंदर ॾुख आहे, उन खे हिकिड़ी ज़ाहिरी शिकिल कीअं ॾिजे त जेकॾहिं मूंखे ॾुख एतिरा आहिनि ऐं एतिरी ॾुखी आहियां जो जेकॾहिं ॾुख जेकॾहिं कंहिं वल जी शिकिल में कंहिं जी शिकिल में हुजनि हा त आउं उनजी गुरी हुजां हा, आउं उनजो हिसो हुजां हा, आउं का ॿाहिरीं शइ न हुजां हा। त इहा जेका ख़्याल जी गहराई आहे उहा फ़ारसी या कंहिं ॿी ॿोली में शाह साहिबु कोन ॾेई सघिया ऐं न को माण्हुनि खे सम्झ में अचे हा। शाह साहिब जा ॿ टे नुस्ख़ा ॾिठा आहिनि। हिकिड़ो त मसइलो इहो आहे त शाह साहिबु जॾहिं सिंधी शाइरी कई हुई उन वक़्त में सिंधी जो को सूरत ख़ती कान हुई, जंहिंखे जीअं सम्झ में ईंदो हो तीअं उहो लिखी छॾींदो हो। इन मुंहिंजे ख़्याल में त डॉक्टर गुरबख्शाणी मरहूम उन ते तमामु सुठो कमु कयो। ख़बर कान्हे त उहो छापो हिन वक़्तु सिंध में आहे या कोन्हे। ऐं गुरबख्शाणी मरहूम शुरूआती इन नियत सां कई हुई त जेके ग़लतियूं उचारण में आहिनि उन्हनि खे दुरुस्त करे। मूंखे ॿुधायो टाइम केॾी महिल थींदो त आउं पंहिंजी जेका सा बंदि कयां किबत। न तव्हां सुठो ॻाल्हायो पिया, कोशिशि कयो हाणे भले तव्हां वाइंड अप जे तरफ़ हलो। ठीकु आहे, आउं इहो थो चवां त 5 मिंट इलाही तव्हां शयूं वधीक आहिनि ॻाल्हाए जेके सघो। रिसाले में लिखियलु आहिनि जेके सही कोन्हनि। आउं तव्हांखे फ़क़ति हिकिड़ो मिसाल ॾींदुसि मुंहिंजे ख़्याल में त इलाही शयूं हेठि मथे थियल आहिनि, छाकाणि त मुख़्तलिफ़ माण्हुनि लिखियूं आहिनि, इलाही नुस्ख़ा आहिनि, हर कंहिं पंहिंजे नज़र खां लिखियो आहे त शाह जो हर बैत हिकिड़ो मुकमल ख़्यालु आहे। जेकॾहिं उहो ख़्यालु सही नथो अचे त माना उन में का घटिताई आहे। हाणे हिकिड़ो शेर आहे शाह साहिब जो त सर्दी सालिम न रहां, गर्मी थियां गुदास, अमुन ॾिज अमान तूं साइलाणी साज़, रबाबीअ खे राज़ ख़ालिस ॾिज ख़लील जो। हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा जेका आख़िरी सिट ख़ालिस रबाबी जो राज़, इहो रबाबी खे राज़ कोन्हे, हीअ आहे उनजो कल्याण जो नुस्ख़ो आहे। उन में मुंहिंजे ख़्याल में थोरी ग़लती आहे। त रुबाबी खे राज़, इहो रुबाबीअ जो राज़ हुजणु खपे, ख़ालिस ॾिज ख़लील खे। मुंहिंजे ख़्याल में इहो जेको आहे सो ॿिए बैत जो आहे। उहो चए थो त तान न आहे तंद जो रूं रूं करे राज़, हणंदड़ संदा हथड़ा सभु को चवे साज़, सट ॾेई शहबाज़ थी त थोक पिराई। हाणे आख़िरी सिट इन में लॻे नथी, छाकाणि त ख़्यालु जेको आहे सो पूरो नथो थिए। पर जेकॾहिं उन में तव्हां इहा तान न आहे तंद जो रूं रूं करे राज़, हणंदड़ संदा हथड़ा सभु को चवे साज़, रुबाबीअ जो राज़ ख़ालिस ॾिज ख़लील खे। त रुबाब वॼाइण वारो हुनजी तंद आहे ऐं राज़ जूं ॻाल्हियूं पिया कनि हिक ॿिए सां, इहा सिट उते वधीक मुनासिब तरीक़े सां लॻी सघे थी। वक़्तु कोन्हे, न ॻाल्हियूं इलाही आहिनि, पर मुंहिंजो इहो आहे त जेके सिंध में मिसाल चानिया साहिबु आहे या जामी साहिबु आहे, इहे सही माना में मौजूदा वक़्त जा भिटाई साहिब जा खाहोड़ी आहिनि। त उन्हनि खे आऊं इहो गुज़ारिश कंदुसि त गुरबख्शाणी मरहूम जेको पंहिंजे नुस्ख़ो शरह लिखी हुई उन में जेका हुन नियत पंहिंजे पहिरियों जेको जुल्द आहे उन जे मुंड में कई हुई, उन खे नज़र में रखी ऐं जेके बैत
या त नामुकमल आहिनि या मुख़्तलिफ़ जॻहुनि ते लिखियल आहिनि त उन्हनि जी थोरी छंड-छाण कनि। हाणे आउं हिते ॻाल्हाइणु बंदि कंदुसि, बाक़ी भले ॿिया दोस्त जेको आहे सो पंहिंजा ख़्याल ॾियनि। ऐं घणो वक़्तु हीउ हलंदो? लॻे थो कलाक खनि ॿियो लॻंदो। अच्छा, सो सैफुल्ला साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां त कसरे नफ़्सीअ खां कमु पे वरितो, तव्हां त भिटाई ते पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो सुठो ॻाल्हायो था ऐं उनजे फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां केतिरियूं ई ॻाल्हियूं कयूं, केतिरियुनि ई शयुनि जो ज़िक्र कयो ऐं ख़ासि तौर ते इहा हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं जेको सच बि आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मुख़्तलिफ़ शाइरनि ख़ासि मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां पंहिंजे नज़रिए, पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे सोच जे हवाले सां उनजे बेतनि में पंहिंजूं मानाऊं ॻोल्हियूं आहिनि। संदसि रुमानवी या जमालियाती जेके बेत आहिनि उन्हनि खे पंहिंजूं बातिनी मानाऊं ॾिनियूं आहिनि। सो किन उनखे क़ौम परस्त सॼो त किन खेसि मज़हबी करे कोठियो। ऐं तव्हां पंहिंजे ॻाल्हियुनि दौरान ससीअ जे ॾुखनि जी बि ॻाल्हि कई त मां चाहींदसि त संदसि हिकिड़ो जेका दर्द ऐं ॾुखनि लाइ दुआ थी घुरे, छाकाणि त कंहिं बि मंज़िल खे हासिल करण लाइ दर्द जो हुजणु ज़रूरी आहे। उहो ई माण्हूअ खे माणपो बख़्शींदो आहे। तिनी ॾुखनि खे शाबास जिनी मूंसीं घारियो, तिनी ॾुखनि खे शाबास जिनी मूंसीं घारियो, झांकी हुयसि जबल में त हुया मूं पास, जॾहिं पुनल खे मिलियासि त वेचारा वया हलिया। हाणे मां चाहींदसि त असांजो अदा हसन मुश्तबा हिते गॾु मौजूदु आहे, कुझु असांजनि महिमाननि खे भलीकार कंदो, उन्हनि खे रिकॉग्नाइज़ कंदो। हसन मुश्तबा। हसन, तव्हां पंहिंजो माइक्रोफोन ऑन कयो। हसन, पंहिंजो माइक अनम्यूट कयो। नोमान, तव्हां हसन जे माइक खे अनम्यूट कयो। अरे ऑप्शन ॾिनो आहे मां अदा हसन खे। जी। अदा हसन पाण co-host आहे त he can unmute himself too. माइक्रोफोन खे क्लिक कयो अदा हसन। अदा हसन जी there you go. हाणे अचे पियो? हेलो हेलो, अचे पियो हाणे? हाणे तव्हांजो आवाज़ अचे पियो। हेलो, जी जी हसन, हाणे तव्हांजो ओके। आवाज़ अचे पियो। मां चाहींदसि त पंहिंजनि महिमाननि खे तव्हां भलीकार चयो। AI जे दौर में ॾाढो लो टेक माण्हू आहियां, शाइर माण्हू सो। हेलो, इहो शेर छिमको सुञाणा पिरी, बॉम्बे ॿाहिरां पेर तुंहिंजा हुया, भिटाई असांजी भरी झोल में, ॿुधूं था ॿ टे ॿेर तुंहिंजा हुया। सो हिते मां उन्हनि दोस्तनि खे आजियां करणु चाहींदुसि, उन्हनि जी तमामु गर्मजोशी सां जेके पार्टिसिपेंट्स इन में आहिनि। उन में मज़हर महमूद आहे। मज़हर महमूद साहिबु 70 में इन्हनि सिंधी शामुनि जो हिसो रहियो आहे। मां खेसि जेको आहे उनखे आजियां कंदुसि। महनाज़ रहमान आहिनि हिते जेका ह्यूमन राइट्स वुमेन ख़वातीन जे ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि खे मां कंदुसि जेको आहे सो आजियां उन्हनि जी कंदुसि। फौजिया आहे ऐं उन खां सवाइ अख़्तर अली आहे, असांजो दोस्त मुश्ताक राजफर आहे, ऐं अली जेका आहे सो बख़्तावर मंसूर आहे, ऐं जेको आहे पंहिंजो असांजी दोस्त साना जी अॻूणी लीडर उहिदेदार रक्षंदा महर आहे हिते,
ऐं ॿिया बि दोस्त जेके आहिनि उन्हनि सभिनी खे असां इनकरेज कंदासीं पार्टिसिपेंट्स खे त हू ही इंटरएक्टिव सेशन आहे हिन में जेको आहे सो पाण खे इंगेज कनि बिल्कुलु सवाल जेके आहिनि पुछी सघनि था उन तरीक़ेकार इहो आहे त हू चैट में जेको आहे सो वञनि ऐं उते जेको आहे सवाल लिखनि पोइ उन मां जेके आहिनि सो असां उनखे सिलेक्ट कंदासीं ऐं उन जा सवाल जेके आहिनि ॾींदासीं जंहिं पार्टिसिपेंट खां उनखे पुछिणो हुजे जेको आहे सो पैनलिस्ट खां सो थैंक यू। बिल्कुलु मां इन ई ॻाल्हि खे वधाईंदसि त जिन बि असांजे पार्टिसिपेंट्स खे के बि सवाल ज़हन में हुजनि त हू असांजे स्पीकर्स खां पुछणु चाहींदा हुजनि त इहो ठीकु रहंदो त अवां उहे सवाल चेट ते रखो, चेट में ज़ूम चेट ते रखो त जीअं उतां उहे सवाल खणी पुछी बि सघजनि था ऐं तव्हां पाण बि उहे सवाल पुछी सघो था। दोस्तो पंहिंजे हिन सिलसिले खे अॻियां वधायूं था। सिध जी ॻाल्हि आहे, भिटाईअ जी ॻाल्हि आहे, भिटाईअ जे फ़िक्र में सिध जा मसइला उन्हनि जो हल असां सदाई खां ॻोल्हींदा रहिया आहियूं ऐं सिध सदाई मसइलनि जो शिकार रही आहे ऐं असांजे हक़नि ते धाड़ा सदाई लॻंदा रहिया आहिनि। पोइ कॾहिं ॿिटो मकानी निज़ाम हुजे या कॾहिं आदमशुमारीअ सां हथ चुरांद हुजे या कॾहिं तालीम जी तबाही हुजे, मज़हबी इंतिहा पसंदी हुजे, ज़ोरीअ हिंदू न्याणियुनि जो मज़हब मटाइण वारी रविश हुजे या खणी चइजे त असांजे पाणीअ जो मसइलो हुजे जेको सदाई वक़्त बे वक़्तु उभरंदो रहंदो आहे ऐं असां चऊं था त सिंध धरती असांजी माउ आहे ऐं सिंधू असांजो साहु आहे। सो इन हवाले सां अॼु असां वटि ॻाल्हि ॿोल थींदी शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो खाहोड़ी पारखू मुहक़िक़ असां सां गॾु हिते मौजूदु आहे। संदन यूट्यूब ते जॾहिं मां वीडियोज़ ॾिसंदी आहियां हिकिड़ो वीलॉग जेको आहे सच पुछो त मूंखे तहक़ीक़ जो आला नमूनो लॻंदो आहे ऐं उहो असांजो आहे अता चाहियो साहबु। मां खेनि गुज़ारिश कंदसि त भिटाईअ जे शाइरीअ जी रोशनीअ में हू पाणीअ जे हवाले सां का गुफ़्तगू कंदा ऐं मां हाणे चवां थी त पाण ॻाल्हाइनि। अता चाहियो साहब। अता चाहियो साहब, तव्हां मूंखे ॿुधो पिया? जॾहिं पाणीअ जो ज़िक्र थिए थो त मींहं वसण सारंग बि असांजे ज़हन में अचे थो। सारंग सार लहेज अलाह लॻ उञनि जी, पाणी पोज पटन में अर्ज़ां अन करेज, वतन वसाएज त संघारन सुख थिए। सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ पंहिंजे संघारनि लाइ पंहिंजे मारुनि लाइ कई दुआऊं कयूं आहिनि ऐं कई दुआ जा बेत आहिनि। इहे बेत बि उन्हनि ई दुआउनि जो हिकिड़ो नमूनो आहिनि। मां चाहींदसि त असांजा जेके स्पीकर आहिनि उहे असां ॾांहुं ध्यानु ॾियनि। अता चाहियो साहब जिन खे गुज़ारिश आहे त पाण ॻाल्हाइनि ऐं नौमान खे गुज़ारिश आहे त नौमान तव्हां ॿुधायो त अता चाहियो असांखे जॉइन कयो आहे? अॼु हींअर अता चाहियो वरी जॉइन थियो आहे, हिकिड़ो मिंट जी जी अचे थो। जी 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 नेटवर्क जो को इशू आहे त तव्हां भले कंटिन्यू कयो त मां अता सां राब्तो कयां थो। ठीकु आहे। टेक्निकल इश्यूज़ जे करे मां सम्झां थी त असां कुझु शयुनि जो डेकोरम न बि रखे सघूं था ऐं ॻाल्हि आहे गुफ़्तगूअ जी, पंहिंजे ख़्यालनि खे पेश करण जी ऐं मां चाहींदसि त हींअर मैडम फहमीदा खे असां ॿुधूं ऐं वधि खां वधि ॿुधूं ऐं जॾहिं भिटाईअ जी पाण ॻाल्हियूं कयूं था या सॼी
दुनिया जी अदबी तारीख़ उथलाए ॾिसूं था त असांखे ख़बर पए थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खां वॾो वकील औरत जो दुनिया में को बि मौजूदु नाहे। ऐं अॼु मैडम फ़हमीदा हुसैन बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शाइरीअ में औरत जो किरदारु या उन जो रूप उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदियूं। मैडम फ़हमीदा हुसैन जो हिते हुजणु मां पंहिंजे लाइ ऑनर सम्झां थी। उन्हनि जा लख थोरा, उन्हनि असांखे वक़्तु ॾिनो। पाण उस्ताद आहिनि, पाण मुख़्तलिफ़ इदारनि जूं सरबराह रहियूं आहिनि, पाण सिराज इंस्टीट्यूट जूं रूहे रवां आहिनि, स्कॉलर आहिनि, आलिम आहिनि, शुरूआती दौर में शाइरा बि रहियूं आहिनि, कहाणीकार आहिनि। संदन तर्जुमो मूंखे बेइंतहा वणंदा आहिनि। ख़ासि करे जेको दुनिया जूं शाइर औरतूं जो तर्जुमो आहे, उन्हनि जूं पाण सिंधीकार आहिनि। ऐं उहो जेको मजमू आहे मां उनखे हिकु न पर कई दफ़ा पढ़ियो आहे। सो मां गुज़ारिश कंदसि मैडम फ़हमीदा हुसैन खे त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी माहिन। मुंहिंजो ख़्यालु आहे त मजमूई तरह सां पहिरीं तव्हांजे हिन प्रोग्राम जे हवाले सां कुझु ॻाल्हायां त ज़रूरु। हीअ तमामु सुठी कोशिशि आहे। ऐं भिटाईअ जे पैगाम खे अॻिते खणी अचणु न सिर्फ़ु हिकिड़ो शाइर ऐं हिकिड़ो अदीब या हिकिड़ो मुफ़किर उन जा ख़्याल ॾिजनि, पर उन सां समाज में तब्दीलीअ जे लाइ कहिड़ा कहिड़ा असां कोशिशूं करे सघूं था। मक़सदु इहो हुअणु खपे। भिटाईअ खे हिकिड़ा रुमानवी शाइर तौरु पढ़ंदा हूंदा, के माण्हू हुनखे सूफ़ी शाइर तौरु पढ़ंदा, के कंहिं ॿिए हवाले सां पढ़ंदा, पर असां जेकॾहिं हुनखे समाजी मुफ़किर जे हवाले सां ॾिसूं था त हुन सिंधी समाज में तब्दीलीअ जे लाइ, मस्बत तब्दीलीअ जे लाइ आऊं इहो चवंदसि त शऊरी कोशिशि कई। जॾहिं त केतिरा माण्हू इहो सम्झंदा आहिनि त शाइरी जेका शाइर जेके आहे उनखे इल्हाम थींदो आहे ऐं उनखे जेको आहे सो गैर शऊरी तरह सां उहो ॻाल्हियूं कंदो आहे, पर भिटाईअ खे गैर शऊरी नथी सम्झी सघां। हू शऊरी तरह सां साइंसी ज़हन रखंदड़ माण्हू इनखे ईअं ई सम्झे थो त हिकिड़ी तख़लीक़ी सलाहियत आहे जंहिंखे शऊर जी मदद सां हुन अॻिते हलंदो। हाणे जॾहिं भिटाई शाइरी करणु शुरू कई आहे त हुन जे साम्हूं 3 क़िस्मनि जा समाज अचनि था। हिकिड़ो त उहो जंहिंमें हू पाण रहे थो, उन में औरत जी कहिड़ी हैसियत हुई, कहिड़ी हालत हुई, उहो हुन अखियुनि सां ॾिठो हूंदो। ॿियो समाज उहो हो जेको लोक कहाणियुनि में हुन ॾिठो, जिनमें औरतुनि जा किरदार जेके हुआ उहा उन्हनि जो हिकिड़ो मख़सूस क़िस्म जो रूप मिले थो। ऐं टियों इहो हो त दुनिया सॼीअ में मग़रिब हुजे या मशरिक़, पढ़ियो लिखियो माण्हू हो, हुन खणी अरस्तू या अफलातून खणी न बि पढ़ियो हुजे, पर हुनखे ख़बर हुई त दुनिया में औरत ऐं मर्द जे हवाले सां केतिरो फ़र्क़ु रखियो वियो आहे ऐं बराबरीअ जे हवाले सां औरत ऐं मर्द जो जेको स्टेटस आहे उन में फ़र्क़ु आहे। ऐं थोरो पुठियां खां शुरू करियां त जेकॾहिं अरस्तूअ जे 2500 साल पुराणे किताबनि में ॾिसूं त हू औरत ऐं मर्द जी बराबरीअ जे लिहाज़ खां हिकिड़ी ॻाल्हि थो चवे त हूअं त ज़हन औरत खे बि आहे, मर्द खे बि आहे, सोचे औरत बि थी, मर्द बि थो, पर औरत जेका आहे उन में फ़ैसिले जी कुवत कान्हे। औरत जेका आहे सा हिकिड़ो शुजात ऐं जुरत उन में कान्हे, मर्दानगी कान्हे, मुड़सी कान्हे, ऐं हूअ जेका आहे सा जिदोजहद झेड़ो करण जे क़ाबिल कान्हे, कंहिं जंग में वञण जे क़ाबिल कान्हे। तंहिंजे करे आऊं औरत खे मर्द खां कमतर थो सम्झां। हाणे एॾो वॾो मुफ़किर जॾहिं इहा ॻाल्हि करे थो त वरी असां भिटाईअ खे था ॾिसूं त मुड़सीअ जा मयार जेके आहिनि, लफ़्ज़ मुड़सीअ ते मूंखे एतिराज़ हूंदो आहे, पर आऊं हिते इन लफ़्ज़ खे उर्दूअ जे लफ़्ज़ मर्दानगीअ सां भेटींदे त असां वटि चइबो आहे मुड़सी। त मुड़सीअ जा जेके मयार आहिनि उन्हनि जे हिसाब सां तव्हां शाह साहब जूं सूरमियूं ॾिसो त उन्हनि में तव्हांखे ख़बर पवंदी त मुड़सी कंहिं कई ऐं पुठि ते केरु रहियो। जेकॾहिं तव्हां किरदारनि खे था खणो त ससुई जेका भंभोर खे बाहि ॾेई निकिरी थी पवे,
ऐं सभिनी ख़ानदान माउ भेणुनि साहेड़ियुनि जे मना करण जे बावजूदि निकिरण जो फ़ैसिलो थी करे माना हुन में फ़ैसिले जी कुवत आहे। जेको अरस्तूअ चयो त हुन में फ़ैसिले जी कुवत न आहे, पर भिटाईअ जी ससुई फ़ैसिले जी कुवत रखे थी। उहा समाजी क़दुरनि जे हवाले सां तव्हां ॾिसो त अकेले सिर कंहिं छोकिरीअ खे उन ज़माने जे माहौल में ॾिसो त उहा फ़ैसिलो करे थी त आउं अकेली वञा ऐं पंहिंजे पुनूअ खे ॻोल्हियां। हिकिड़ी अकेली औरत निकिरे थी, माना हुन में हिमत आहे, जुरत आहे, शुजात आहे। वरी अॻिते हली हू ॾाढनि डूंगरनि सां टकर खाए थी, आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए त उहा उहे टकर थी खाए त ॿुधायो त मुड़सी कंहिं में थी। ऐं वरी पुन्नू जेको आहे उहो छा थो करे, उहो हिकु भेरो हलियो थो वञे त मोटण जी नथो करे, न को उहा ॻोल्हा थो करे, न उन खे उहा जज़्बे जी सचाई या ख़ुलूस थो ॾिसण में अचे। ऐं इहो नथी चवां त हुन में कोन हूंदो, पर हिमत जेका ससुईअ ॾेखारी आहे उन जी भेट में पुन्नू उहो जज़्बो नथो ॾेखारे ऐं ससुई उन खे प्रूफ थी करे त हुन में हिमत आहे, हौसलो आहे, जिदोजहद जो अंसर आहे, सभु शयूं आहिनि। वरी सुहिणी ॾिसो त सुहिणीअ में बि इहो ई आहे त हूअ समाजी क़दुरनि जे, समाजी अख़लाक़ी क़दुरनि जे ख़िलाफ़ थी वञे, जेको मौत जे मुंहं में वञण जे बराबरि आहे, कारी करे मारण जे बराबरि आहे। पर हूअ बीहे नथी, हूअ दरिया में टिपी थी पवे, मेहार सां मिलण लाइ हूअ थी अॻु भरी थिए। त उन महिल बि तव्हां ॾिसो त औरत में क़ुर्बानीअ जो जज़्बो आहे, जान ॾियण जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे ऐं हूअ वञे थी। ऐं सियारो आहे, पारो आहे ऐं हालतूं तमामु सख़्तु आहिनि, मींहुं पियो पवे उन में हूअ, ऐं दरिया जी दहशत आहे, उन में हर क़िस्म जा जानवर आहिनि, वाॻूं आहिनि, पर हूअ परवाह नथी करे। ऐं अंदरि जॾहिं घिड़ी थी वञे ऐं जॾहिं ॿुॾण थी लॻे तॾहिं मेहार छा थो चवे, मेहार मल्हानि खे उभो करे सॾ, अदा इन जे पार जा मोड़े अचो मॾ। अॻियां बैत मूंखे घटि यादि थींदा आहिनि, पर इन में मल्हानि खे पियो सॾु करे, ॿेड़ीअ जी जो इंतज़ारु पियो करे, जॾहिं त ससुई टिप ॾेई दरिया में किरी हली थी वञे त मुड़सी कंहिं में थी, जेकॾहिं हुनखे मेहार बणाइजे त मुड़सी कंहिं में थी। ऐं हिते वाज़े करणु थी चाहियां, ऐं मर्द ऐं औरत जे विच में कंहिं क़िस्म जे इख़्तिलाफ़ जे ख़िलाफ़ आहियां, ॿिन्ही खे बराबरि थी सम्झां, पर शाह साहब इहे औरतूं वधीक फ़ाल इन करे ॾेखारियूं आहिनि जो असांजे समाज में उन्हनि औरतुनि खे ज़रूरत हुई, असांजे समाज जे औरतुनि खे ज़रूरत हुई त उन्हनि खे ॿुधाइजे त तव्हां बि उहो सभु कुझु करे थियूं सघो जेको मर्द करे था सघनि। ससुई जे हवाले सां त इहो बि चई त ससुईअ लंघियो सो मर्द जहमात कया, जबल वॾो जो नूण मिड़ोई नीअ खे। इन जो मतिलबु इहो थियो त हुन चाहियो थिए भिटाईअ शौरी तरह कोशिश कई त औरतुनि खे मॉरली बूस्ट करे, समाज खे ॿुधाए त तव्हां हिननि खे कमज़ोर न सम्झो, तव्हां हिननि खे कमतर न सम्झो, ही बि उहो सभु कुझु करे थियूं सघनि जेके मर्द करे था सघनि। वरी तव्हां ॿियनि किरदारनि खे ॾिसो, नूरीअ जो किरदारु आहे, नूरीअ जो किरदारु आम तरह सां त न्याज़ निवड़त इन तरीक़े सां हुनखे वाज़े कयो वेंदो आहे, पर आउं सम्झां थी त नूरीअ जे किरदार जे ज़रिए शाह साहब औरत जी हिकिड़ी इज़त नफ़्स जो बचाव कयो आहे। ऐं हू जेको आहे सो उन इज़त नफ़्स जे हवाले सां एतिरो पंहिंजो पाण खे मञाए थी जो तमाचीअ जहिड़े बादशाह खे डी क्लास थियणो थो पवे, हू हुनजे मेयार ते लही थो अचे, हू ॿेड़ीअ में बीही मच्छियूं झलण थो शुरू करे, ॼार उन में दरिया में विझे, ढंढ में विझे थो। त इन जो मतिलबु त नूरीअ जो, ऐं उते शाह साहब जो बैत पूरो यादि कोन अथमि, पर हुनजी हिकिड़ी सिट आहे त गाॾीअ चाढ़े गंदरी माण्हू कयो मैं, गाॾीअ में गंदरीअ जे चढ़ण सां हुनखे माणपो मिलियो, हुन तमाचे खे माण्हू कयो, माना माणपे जो हिकिड़ो अंसर हिते पैदा थो थिए। ऐं वरी मारई, उहा त सभिनी सूरमियुनि खां मथां ई आहे, उन में इनकार जी जुरत आहे, उन में हिकिड़ो बैत अक्सर करे रवादारी ऐं मज़हबी इंता पसंदी ऐं इन हवाले सां
चयो वेंदो आहे त कूड़ो तूं कुफर सी काफ़र मको ठाहे, हिंदू हॾ मां आईं मणियो जणियो तो न जुगाए, तिलक तिनी खे लाए सचा जे शिरक सी। हाणे इहो मज़हबी हवाले सां रवादारीअ जे हवाले सां त कोट थींदो आहे, पर मूं हिन में वरी हिकिड़ी ॿी पॉइंट नोट कई आहे ऐं उहा तव्हांखे ॿुधायां थी। जी जी अरबीअ में कुफ्र लफ़्ज़ जी माना आहे इनकार। कुफ्र त शाह साहब काफ़िर जे हक़े कुफ्र खे थो मञे, हक़े इनकार खे थो मञे, त तोखे हक़ आहे त तूं पंहिंजे कुफ्र सां सचो रहो। त सही इहा इनकार जी जेका जुरत आहे न, इन जे करे ई सूफ़ियुनि जेको आहे सो अज़ाज़ील खे हीरो करे पेश कयो आहे। आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ई सदड़िया, छो जो हुनजो इश्क सचो हो। हू नाफ़रमानी ज़रूर कयईं, उन जे करे लानती बि थियो, पर हुनजो इश्क सचो हो, हुन ॿिए खे सजदो करण खां इनकार कयो। माना उहो इनकार जेको आहे उनजो हक़े इनकार हिननि शाइरनि क़बूल कयो आहे ऐं पर उन उनखे मान इनकार ॾिनो सां आहे। सचो थी बीहण, उन हा, ॾे थो चवे। हा मुख्य ॻाल्हि इहा आहे त उन सां ऐं उहो इनकार नथा करे सघो त पोइ उन जी सुञाणप जो जेको जणियो आहे, हिंदूअ खे उहो जणियो पाइण जो हक़ न आहे, तिलक यस लॻाइण जो हक़ न आहे, मुस्लमान खे उहा शरई दाढ़ी रखण जो हक़ न आहे। हक़ न आहे जेकॾहिं उहो हुन सां ठीकु आहे, पंहिंजे सचो न आहे पंहिंजे सचो अमल न सां। आहे। त असांजे सभिनी सूरमिन, शाह साईं जे सभिनी सूरमिन इनकार कयो आहे। ॾिसो त मारवीअ जो इनकार कंहिंजे अॻियां आहे, मुहाॾो अटकाए बीह थी रहे इनकार थी करे। इनकार जेको आहे सो नूरी बि करे थी। मुरवज राणियूं जेके आहिनि से कीअं राजा खे रिझाईंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो रवाज हो। हुन जे ख़िलाफ़ वञी पंहिंजो अबाणो जेको वॻो आहे ओॾे वेही रही ऐं हुन पंहिंजी इज़त नफ़्स रखी। इहो इनकार आहे उन्हनि मुरवज रिवायतुनि खां जेके उन वक़्तु माण्हुनि खे करणियूं पवंदियूं हुयूं। सुहिणी त आहे ई बाग़ी, ऐं इनकार जी जुरत उहो ई कंदो जेको बाग़ी हूंदो, या बग़ावत जेको कंदो उहो ई इहा जुरत करे सघंदो। त आउं सम्झां थी त इहे जेके किरदार आहिनि, इन्हनि जे ज़रिए, इन्हनि सूरमिन जे ज़रिए शाह साहब उन वक़्तु त जेको पैगाम ॾियणो हो सो ॾिनो, पर अॼु जे असांजे दौर में असांखे इन्हनि शयुनि खे हाईलाइट करण जी ज़रूरत आहे। मौजूदा दौर जूं जेके नौजवान औरतूं आहिनि, मर्दनि खे बि, पर औरतूं घणो करे पाण खे कमज़ोर ऐं मातहत सम्झंदियूं आहिनि, ज़ेरदस्त सम्झंदियूं आहिनि। त उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी अख़लाक़ी जुरत ॾियण जे लाइ ज़रूरी आहे त असां शाह साहब जे इन रुख खे बि पेश करियूं ऐं ॿुधायूं त तव्हांजे शाइर जेके बि औरतूं पेश कयूं आहिनि उहे एम्पावर्ड आहिनि, बाअख्तियार आहिनि, जीअं खपेनि थो तीअं कनि थियूं, पंहिंजे जज़्बनि में सचियूं आहिनि ऐं उहे पंहिंजे मक़सद खे, नस्बुल ऐन खे हासिल करण जे लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी, हर क़िस्म जी जदोजहद, हर क़िस्म जो जेको मुस्तक़िल मिज़ाजीअ जो मुज़ाहिरो थियूं कनि। त इहो आहे असुल में शाह साहब जो पैगाम जेको असांजे समाज में औरतुनि ऐं मर्दनि ॿिन्ही खे ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं औरतुनि खे वधीक इन करे जो औरतूं समाजी सतह ते अञा ताईं उन लेवल ते कोन पहुतियूं आहिनि जंहिं लेवल ते उन्हनि खे हुअणु खपे। त उन्हनि में उहा जुरत पैदा करण जी ऐं सम्झां थी त अॼु जे दौर में वधीक ज़रूरत आहे। एतिरो ई सूरबिन जे हवाले सां एतिरो ई चवणु चाहींदसि। ज़बरदस्त मैडम, तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो, सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं ख़ासि करे जेको तव्हां चयो त भिटाईअ जी औरत जेका आहे सा फ़ैसिले जी क़ुवत रखे थी ऐं उनखे तव्हां साबित बि कयो पंहिंजनि मिसालनि सां। वाकई कमिटमेंट, सचाई हुजणु ऐं पंहिंजे कमिटमेंट सां सचो थी बीहण ई जेको आहे न, इहो ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो आला मक़सदु हूंदो आहे। जीअं मारवीअ जी ॻाल्हि कयूं त पोइ जेहा जे तेहा मूं मारू मञिया, जेहा जे बिल्कुलु तेहा मूं मारू मञिया, मूं जेॾियूं मलीर में थियूं चूंडी न मोक मेहा, मुंहिंजी आस इहा कॾहिं केराईंदी कोट खे। सो आला मक़सदनि ताईं पहुचणु को सवलो न आहे, उन लाइ जिदोजहद करणी पवंदी आहे, उन लाइ कशाला कटणा पवंदा आहिनि। पोइ माइन उन जे लाइ माइन अखि उल्टी धारणी पवंदी आहे। वाह वाह, चवे थो त अखि उल्टी धार वहूं उल्टो आमसी, लहवारो लोक वहे तूं ऊंचो वह ओभार, मंझां नूच निहार पुर पुठीरो पिरींदे। तव्हां सॼी दुनिया में इहो कानून आहे त जेको अपस्ट्रीम वेंदो माण्हू, जेको वहकिरे में
मथे वेंदो उनखे वधीक जिदोजहद करणी पवंदी, उनखे वधीक तकलीफ़ थींदी, पर चवे थो त तव्हां उन रिढुनि जे धण वांगुरु हिकिड़े पासे सभु पिया वञनि त तव्हां होॾां न वञो, ॿियो पासे तव्हां वञो। पुठींदा वञो, ॿिए पासे वञो। ऐं अखि उल्टी धार, दुनिया जीअं ॾिसे थी उन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ रुख़ में ॾिसो, बिल्कुलु मुख़्तलिफ़ हिकिड़ो परसीव करण जो, हिकिड़ो पसण जो जेको थींदो आहे न माण्हू वटि कुवत, उन खे थो चैलेंज करे। त तव्हां अखि उल्टी धारियो, दुनिया खां अलॻि सोचो, अलॻि ॾिसो, पंहिंजे लाइ अलॻि राह अख़्तियार करो, ऐं पोइ फोकस करियो। मंझां नूच निहार जो मतिलबु त घूरे फोकस करे छाखे ॾिसो त तव्हांजो प्री किथे आहे, तव्हांजो मक़सदु किथे आहे, तव्हांजी मंज़िल किथे आहे, तव्हां उन मंज़िल खे फोकस करियो। त इहे सभु पैगाम आहिनि जेके बेटाई असांखे ॾिना आहिनि, जिन ते असांखे हलणो आहे। बिल्कुलु, दरिया जी दहशत हुजे, कुननि में कड़का हुजनि, वरी कचो घड़ो हुजे, वरी दिलि जो धड़को हुजे, ऐं पोइ थी ससी चए सुहिणी चए तकर कीअं सुई जो सीर न घुड़े सुहिणी, हित हयातीअ ॾींहड़ा हॾहिं तान हुई, चुकीअ ते चरी कयुसि जो ॾिनुसि उन ॾुही। सुहिणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कोई, हूअं ई हूंदमि हुई पर ॿुॾीअ जा ॿीणा थिया। सो मरणो त हूअं ई आहे, त को अहिड़ो कमु अहिड़ो अमल छो न करे वञिजे जो ॿुॾीअ जा ॿीणा थियनि। ऐं हाणे मां ज़बरदस्त मैडम, तव्हांजी गुफ़्तगू, तव्हांजी मौजूदगीअ सची असांजी इन सेशन खे जेको आहे सो सूंहं बख़्शी आहे, असांखे तमामु सुठो लॻो। ऐं असां चाहींदासीं त वक़्त बे वक़्तु तव्हांखे पंहिंजनि सेशन्स में घुराईंदा रहूं ऐं तव्हां असांखे टाइम ॾींदा रहो। तव्हांजो न फ़िक्र ऐं तव्हांजी सोच मां असां बि सिखूं ऐं असां सिखंदा रहियूं। तव्हां असांजा उस्ताद आहियो, तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हां प्यार ऐं फ़ख्र जे लाइक़ु आहियो। तव्हांजी महिरबानी अदी माहीन हिकिड़ो मां अॻे स्पीकर खे तव्हां घुराईंदा त मां इहो हिकिड़ो सवाल आहे, हिकिड़ो कमेंट आहे जंहिं ते मां चाहींदुसि त ईंदड़ स्पीकर इन ते बि थोरो ॻाल्हाइनि। त अॼु जॾहिं असांजो मक़सदु जीअं इक़बाल साहब ॿुधायो त नौजवाननि खे इनकरेज करणु आहे, औरतुनि खे इनकरेज करणु आहे, त अॼु जेको AI जो ज़मानो आहे उन में शाह जो रिसालो पढ़ण जी त असां ख़्वाहिश कयूं था, पर अॼु जे नौजवान वटि हथ में गैजेट्स आहिनि, मोबाइल आहे, सोशल मीडिया आहे, त उन में असां शाह खे कीअं जदीद अंदाज़ में उन्हनि जे आॾो बार बार आणियूं, जीअं उहो पैगाम हू विजुअली बि ॾिसी सघनि। ऐं अता चाहियूं जंहिंखे तव्हां हाणे घुराईंदव उन इहो तमामु सुठो कयो आहे जो वीडियोज़ में उहो शाह खे सम्झाईंदो आहे। त इन मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी खे इन ते सोचणु घुरिजे त भिटाईअ खे असां हिन जदीद दौर में जेसि ताईं नौजवान असां ताईं अचनि त असां कीअं नौजवाननि ताईं पहुची खेनि भिटाईअ सां रोशनास करायूं। बिल्कुलु सुठो सवाल आहे ऐं इहो सभिनी असांजे ॻाल्हाईंदड़नि लाइ आहे। जेको बि इन ते ॻाल्हाइणु चाहे ऐं जवाबु ॾियणु चाहे, मोस्ट वेलकम। सो हाणे मां गुज़ारिश कंदसि अता चाहे साहिब जन खे, ऐं उमेद त उहे हिते हींअर मौजूदु हूंदा। नौमान अता चाहे असांखे जॉइन कयो आहे? हा, बिल्कुलु अदा अता तव्हां अनम्यूट कयो पाण खे। बिल्कुलु मां वरी चाहींदसि त मां उन्हनि जो तारुफ़ करायां, भिटाईअ जा खाहोड़ी। ऐं जीअं मूं अॻु में बि चयो त संदन हर वीडियो जेका आहे सा तहक़ीक़ जो हिकिड़ो आला नमूनो महसूसु थींदी आहे, ऐं हिन दौर में अहिड़नि वीडियोज़ जी सख़्तु ज़रूरत आहे। मां चाहींदसि त अता चाहे साहिबु पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हाइनि। ख़ुशि हुजो, सभिनी सॼणनि खे सलाम, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो अॼु जो मौज़ू मूंखे बि ॾिनो वियो त तव्हां अॼु जे सिंध जी जेका हालात ऐं सिंध छा पई सोचे, शाह लतीफ़ असांखे छा थो चवे, उन ते त पोइ आऊं पहिरियां त पहिरियां ॾिसूं त शाह लतीफ़ अॼु जे दौर खे असांखे किथे एड्रेस करे थो। इहो त शाह लतीफ़ हिकिड़ो वक़्त जो पटीहल ढोरो जेको जसोधन राय जेको बादशाह हुयो, ॾाढी ख़ूबसूरत राजधानी हुई ऐं उते ढोरो वहंदो हुयो, त वक़्त जी वीर उन ढोरे खे बंदि करे छॾियो। त पोइ शाह लतीफ़ वञी उते ॾिसे थो त हेॾो सखी दाता, हेॾी ख़ुशहाल जेका ज़िंदगी हुई उहा वीरान थी वई। उते वञी ॾिसे थो त माण्हू त केरु ॾिसण में अचे नथो। उते हिकिड़ो कंडे जो वण मिले थो, पोइ उन सां कचहरी करे थो, चवे थो कर के ॻाल्हिड़ियूं कंडा ढोर धणिन जूं, कीअं सेरा तिड़ियूं कंहिं पर ॾींहं गुज़ारियई।
चए थो जाको होड़ो सूर कंडा ढोर धणियन जो त लामन ॿधी बूर मोड़े मञर न करी। इहो अॼु जो आऊं कंडो आहियां, ऐं मूंखां अॼु सवाल करे थो। मुंहिंजे सिंधुअ ते बंद ॿधा आहिनि न, जीअं उन वक़्तु पटियल ढोरो सुकी वियो हुयो, त पटियल ढोरे जी इहा आहे त पटियल ढोरो जॾहिं माण्हू बर्बाद थी वञनि पिया त उन बादशाह चयो त तव्हां वियो मुंहिंजी मिल्कियत खायो, गॾिजी खायूं। त पोइ थियो ईअं जो तारीख़ इहा ॿुधाए थी त पटियल ढोरो सुकी वियो, बादशाह बि ग़रीब थी उहो मिल्कियत सॼी लुटाए छॾी। त अॼु जो जेको बादशाह आहे उहो सिंधुअ ते हींअर छा पियो करे? अॼु जो जेको अता आहे, जेको कंडो आहे, जंहिंखां कंडे खां लतीफ़ सवाल करे थो, जांको होड़ो सूर कंडा ढोर धणियन जो त लाम न ॿधी बूर मोड़े मञर न करी। वरी चए थो त जांको होड़ो वढ कंडा ढोर धणियन जो त पाण ॾेई ॾढ मोड़े मञर न करी। चए थो जॾहिं ढागी ऐं ढोर ॿई वहन बलिहार में। सिंधुअ जो इहा सिंधु हाकड़े दरिया जी हिकिड़ी छाड़ मजा ढागी ऐं ढोर ॿई वहंदा हुया, तॾहिं ताज़ड़िन तूर हो जसोदन सी। इहा असांजी सिंध हुई। वक़्त जे हुकुमरान, वक़्त जी वीरन, वक़्त जी सितमगरियुनि ख़ासि करे सिंधुअ सां वॾो वेल कयो आहे। ऐं लतीफ़ हर वेल ते हर टाइम लतीफ़ अॼु जे कंडे मूंखां सवाल करे थो, अॼु जे उन बादशाह खां सवाल करे थो त तुंहिंजी रियाया, हालांकि असां ॾिठो वञे त आम ॿाहिराड़ियुनि में जेको असां त घुमूं ई ॿाहूं, त मुंहिंजो कमु ई ॿाहिराड़ियुनि में घुमणु आहे, त उहा ॿाहिराड़ी त असांजी पिने पई, असांजूं माउरूं पिननि पियूं। हिकिड़े दफ़े लतीफ़ चए थो ॾूंघा आछ मतन खे कासा तनी न कम। हिकिड़े वक़्त ते को मारवाड़ा डुली कंहिं सरसब्ज इलाइक़े में आया, त उते जे बादशाह उते जे माण्हुनि खे वॾो ॾूंघनि में तामनि तरामनि में खाराई, त लतीफ़ उनखे मना करे थो। चए थो त हिननि जी बेइज़ती आहे, तूं पंहिंजो स्टेटस ॾेखारण जे लाइ हिननि खे ई ॾूंघा थो खाराई ऐं हिननि जो पिनण कम बि न आहे। चए थो ॾूंघा आछ मतन खे कासा तनी न कम, उथन वेहन अदब सी ॻाल्हाइनि नरम। चए थो अॼु जा जेके इहे मुंहिंजा जेके मारवाड़ आहिनि, हिननि जो उथण वेहण ॻाल्हाइनि नरम आहे। पिन दे परॾे में तन सोढनि थे शर्म। चए थो तो ज़ालिम हिते तो हिननि खे पिनाई थो, ही त परॾेह में बि पिनंदे शर्म सम्झंदा। कादर कर करम त वस थे वलहार में। हाणे चवे थो मथी खे त तूं वसा हेठी त कारो मुंहुं कयो आहे, छो जो मुंहिंजा मारवाड़ा पिनजनि पिया। असांजे सिंधुअ ते बार बार कॾहिं डेम ठहनि था, कॾहिं असांजे सिंधुअ ते मुख़्तलिफ़ वाह निकिरनि था। अॼु त हींअर जे हुकुमरान त लिखी ॾिनो आहे, इहो इसा एक्ट असेंबलीअ मां पास थियो आहे। हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी चोरी, हिकिड़ी सीना ज़ोरी लिखत में ॾिनी वई आहे त बाबा तव्हां इहो सॼो कुझु ही जेके खुले आम जेके हाणे ही सिंधु वहंदो वहण त ॾिनो कोन न, उन्हनि त मथे लिखत में वठी छॾियो। पीउ लिखी ॾिए थो, पुटु चवे थो त मरसूं मरसूं सिंधु न ॾेसूं। उन्हनि जा मारवाड़ा पिननि पिया। तव्हांजा पूरे सिंध में मनशियात सॼे सरे आम हले पई थी। पूरी धाड़ेल हिकिड़े पासे धाड़ेल आहिनि, ॿिए पासे ॾखण पासे उत्तर पासे वारे पासे धाड़ेल आहिनि। थाणा असांजा जेके आहिनि उहे मनशियात जा अॾा आहिनि। स्कूल बंदि आहिनि, असांखे जाहिल करे बि मारियो वञे पियो, असांखे पेनू करे बि मारियो वञे पियो, असांखे पाणी असांजो बंदि करे बि मारियो वञे पियो। हर तरीक़े जा असांजे वसीलनि ते राता हणजनि पिया। ऐं उन हुकुमरान खां लतीफ़ मूंखां अॼु जो चए थो त सुतीअ संझे मोह वेड़े मोन जीअं, त पोइ कीअं चए थो ही हेॾा राता लॻनि पिया, तो वॾे नशे में सुती संझे मोह वेड़े मोन जी तोखे ख़बर हुई त धाड़ेल आया आहिनि। इहे जत त आए ई पुनुअ खे खणण हुआ न। धाड़ो जॾहिं लॻे थो, चए थो त अॼूं जे मूं विस हो त नेण न हेरियो निंड न हेड़ियो नेण, विहाणी जे वेर सूटा ॾियनि सम्झ सहन सरतियूं। चए थो त जेकॾहिं लतीफ़ चए थो त मूंखां जेकॾहिं तव्हां पुछो था त जेकॾहिं धाड़ो तव्हांजो लॻे पियो अवां सुतल आहियो त पोइ तव्हांखे पोइ ताना मिलंदा। लतीफ़ चवे थो त ॾूंगर न ॾोरी सिकण जूं सदूं
मूंखे चवे थो, मूंखां सवाल करे थो, रोज़ चए थो त रड़ियूं करी थो त इन्हनि सां गॾु वेठा आहियूं न असां, हुकुमरान सां गॾु वेठा आहियूं। जेको ज़ालिम हुकुमरान हो, वफ़ाक खां वठी कराचीअ जी लाइन जेकॾहिं तव्हां हेरारकी ॾिसंदो अची हिते तपेदार मुख़्तियारकार ताईं जेका बि हुकुमराननि जी इहा जेका हेरारकी आहे, इहा सिंध लुटण ते ईअं बगड़नि वांगुरु अॻे असांखे ॿुधायो वेंदो त जेके बगड़नि सिंध त न खाधी आहे, गिदड़नि सिंध न, गिदड़ खाइनि पिया सिंध, बचियो कुझु न आहे। अरगोननि खाधो, तरखाननि खाधो, मुग़लनि खाधो, पोर्चुगोलनि खाधो, अंग्रेज़नि खाधो, अरबनि खाधो। ही हाणे ही पंहिंजा ॿी के पंजाबियुनि जी शक्ल में, को फ़ौज जी शक्ल में, को मतिलबु सियासतदाननि जी शक्ल में। छो असां ठेको खयो आहे छा हिननि जो? असां पंहिंजा बचा छॾे ॾियूं? असांजो जेको अॼु जो जेको हुकुमरान उन जो इहो आहे, ॿेड़िया था ॿई तो न फबंदियूं ॻाल्हिड़ियूं। लतीफ़ चवे थो ॿेड़िया तो, माना उहो जेको ॿेड़ो हलाइण वारो, हिन 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 मुल्क जो जेको ॿेड़ो हलाइण वारो, उनखे ॿई ॻाल्हियूं ग़रीबनि सां बि गॾु आयूं आहिनि। हिकु पलीजो साहिबु चवंदो मकर ऐं जबर जेको आहे न, इहे ॿई गॾु कीअं हलंदा? जबर जबर खे त तव्हांखे ख़बर आहे त जबर केरु पियो करे थो? मकर जेको करे थो हुकुमरान, जेको असांजो थी करे चए थो ॿेड़िया ता ॿई तो न फबंदियूं ॻाल्हिड़ियूं। सॼियूं रातियूं सुम्ही भर सुखाण ॾेई, भर सुखाण ॾेई कुझु माण्हू ग़फ़लत में सुम्हंदा आहिनि ऐं कुझु माण्हू ॼाणी वाणी सुम्हंदा आहिनि। हुकुमरान अॼु जो असांजो अदीब ओरियां आणी मेड़ियो मौलम ख़बरूं, असांजो अदीब जेको आहे न ओरियां जी ॻाल्हि करे थो, परियां जी ॻाल्हि करे कोन थो। छो? उन ई हुकुमरान सां स्टेज ते वेही तव्हां कहिड़ी ॻाल्हि कंदव? जेको तव्हांखे उहो तव्हांजा लिखी ॾेई आयो आहे न, तव्हांजा इहे जेके बंद आहिनि, जेके बि शयूं आहिनि, इहे रिटन आहे। नंढनि नंढनि टिनी टिनी मफ़ादनि ते सिंध विकिणी था छॾनि, सिंध जो सौदो कनि था। सिंध जी असां छा पोइ ईअं ई छॾे ॾिजे इन सिंध खे? चए थो त ओरियां ई आणी न मेड़ियो मौलम ख़बरूं, इहो ॾाहे जी ख़बर आहे। ठीकु आहे न? उहो लतीफ़ चए थो न, अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। अॼु जी कहिड़ी ॾाही आहे जेको ॾुख ॾिसे थी? कंहिं ॾिठो आहे ॾुख? ॾाहियूं त ॾींदियूं आहिनि न, अॼु जो ॾाहो त वठे थो। अॼु जो ॾाहो न, अॼु जो चालाक आहे। अॼु जो ॾाहो चालाक जेको आहे न, उहो ॾाहे जी शक्ल में अची वियो आहे। सरकार जो जेको हुकुमरान असां सां राता हणे थो, करप्शन करे थो, हर तरीक़े सां बुराइयूं करे थो, उहो वरी शाइर बि थिए थो। उन जी शाइरी ते सिंध मुंहिंजो वतन असां नचूं था। उन जी मतिलबु हर तरीक़े सां हिननि जा अदीब बि पंहिंजा आहिनि। हुकुमरान पंहिंजा अदीब हिकिड़ा पैदा कया आहिनि। हिननि जा लाहूती बि पंहिंजा आहिनि, हिननि जा खाना बदोश बि पंहिंजा आहिनि, हिननि जा जेके आहिनि सूफ़ी बि पंहिंजा आहिनि, हिननि जा शाइर बि पंहिंजा आहिनि, हिननि जा स्टेज बि पंहिंजा आहिनि। ऐं अवाम खे ईअं भोलड़ी वांगुरु इहे नचाइनि पिया। इहो नचाइण बंदि थियणु खपे। सुञाण धुरियूं तव्हां आहियो, तव्हांखे इहा अखि खोलणी पवंदी ऐं इहा फर्ज़ आहे। लतीफ़ छो चयो त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि? ॾाही त ॾुख ॾिसंदी आहे न। असां कहिड़ी ॾाही ॾुख ॾिठो जेको असां पाण ते त कोन ॾिठो, ॿियो जेको ॾुख आहे ग़रीब जो, उहो कॾहिं एड्रेस कयो आहे? लतीफ़ चवे थो झांकी घराम वञ झांकी अच मोटी। चए थो त हिकिड़े पासे ॿियो भेरो वञ, हेकड़ा ई हथ कर, या त हुननि सां गॾु वञो न, हुन जेके आहिनि मारवड़ आहिनि उन्हनि सां गॾु, मारवड़नि सां बि गॾु वेठा आहियूं, असां हुकुमरान सां बि गॾु वेठा आहियूं। ईअं न थींदो। हिकिड़ी लकीर असांखे छिकणी पवंदी। जसीं ताईं असां लकीर न छिकंदासीं, उहा किरीअ जी लकीर आहे, उहा सच जी लकीर आहे, उहा मुनाफ़क़त खां परे जी लकीर आहे। अॼु जो जेको ख़ासि करे हुकुमरान ऐं उन सां जेको उन सां गॾु बगल वॼाइण वारो जेको असांजो अदीब आहे, उनखे सोचणो पवंदो त तारीख़ लिखिजे पई। तारीख़ कंहिंखे बि कूड़ न ॿुधाईंदी आहे। मूं कल्ह पढ़ियो, अॼु बि पढ़ियो, कल्ह बि पढ़ियो, कामरेड हैदर जतोई जेके 1 यूनिट वारे टाइम में जेको असेंबलीअ में जेको बहस थिए पियो, उन टाइम हिकिड़ो बंगाली चवे थो, सिंध जा जेके आहिनि, इहो जेको राशिदी आहे, इहो जेको खोहड़ो आहे, इहे जेके
हारून फैमिली जा माण्हू आहिनि उन्हनि त चयो इहो 1 यूनिट लॻणु खपे ॾाढो वॾो आहे पोइ हुननि हू जेके बंगाली आहिनि उन्हनि चयो त ईअं न आहे उन हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई उन 1 यूनिट खे लॻाइण जे लाइ हिकिड़ो हिननि दलील इहो ॾिनो त इहो जेको सिंधु वहे पियो इन सिंधु ग्रेटर पंजाब इहो KPK ऐं बलोचिस्तान ऐं सिंध खे सैरियाब करे थो इहो मतिलबु हिकिड़ी तहज़ीब हिकिड़ी तमदन आहे इन खे असां गॾु था करियूं इहो माना हिकिड़ो हिकिड़ो यूनिट ठाहियूं था त हुन चयो त इहे 5 जेके दरियाह अचनि था इन्हनि दरियाहनि खे तव्हां हीअं मुठ वांगुरु बंदि करे उहो हिकिड़ो बंगाली ॾाढो सुठो उन ते एड्रेस करे थो उन मुठ वांगुरु बंदि करे ऐं इन्हनि जेके 4 ॿिया जेके 3 सूबा आहिनि इन्हनि जे मुंहं ते उहा तव्हां मुठ हणणु चाहियो था अॼु इहे जेके इन्हनि मंझां दरियाह निकिरनि पिया अॼु त सर्वाइवल इहो आहे न असां ख़ासि करे सिंधी हिकिड़ा त असांखे पढ़ण न ॾिनो अथनि असां वटि का सोर्सिस ई न आहे असांखे हरू भरू ॼाणी वाणी असां ते इन्वेस्ट करे असांखे जाहिल रखे मतिलबु हर तरीक़े सां असांखे हुननि ईअं कयो आहे मथां वरी पाणी जेको नंढड़ो जेको 2-2 5-5 8-8 10 एकड़ जेके बनी आहे कारपोरेट सेक्टर उन ते आणनि था तव्हां छा था सम्झो त पोइ इहे असांजे जेके आहिनि 5-5 10-10 8-8 एकड़ वारा माण्हू बचनि था हुकुमरान त हुई कारपोरेट सेक्टर में घिड़ी वियो आहे तव्हां ॾिठो त दुनिया में ई जेको जागीरदार सिस्टम आहे इररिलेवेंट थी वियो आहे कुझु दोस्त वेठा आहिनि एजाज़ वेठो आहे हसन मुश्तबा वेठो आहे इन्हनि खे ख़बर आहे त जागीरदार 10,000 साल पहिरियां ख़तम थी वियो हिते नओं जागीरदार सिस्टम हिननि क्रिएट कयो आहे सभु जागीरदार उन स्टेटूं हिननि खे ॾेई छॾियूं अथनि ज़िलनि में हुननि जूं पंहिंजूं हलनि पियो ॼट जा पुट कुझु हुननि खे लिखणु नथो अचे असेंबली में वॾियूं गाॾियूं वॾा बंगला मतिलबु को कोन तव्हां सोचे सघो था त हिन मुल्क हिन सिंध जा जेके वाली वारस जेके सॾाइनि था जेके हुसो काल्ड हुकुमरान आहिनि जिन जे लाइ लतीफ़ चवे थो त इहो मुंहुं ॾेई बन तूं विहो खाई छो न मरी ऐं सही लोड़ा उथिया जनी संदी धीर मारवड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहड़ी त इहा असांजी सिंध आहे जंहिंसां हिननि वेदन कई आहे ऐं ईअं ई असांजो इंटरनेट बि कटियो वञे थो ईअं ई असांजी लाइट बि कटी थी वञे मतिलबु हर तरीक़े सां तव्हांखे ॻाल्हाइण बि न ॾींदा हर तरीक़े सां असां ते वार थी वञे पिया पर माठ नाहे करे वेहणो आहे ॻाल्हाइणो आहे ऐं मूंखे लॻे ॻाल्हाईंदा उन्हनि खां ॿुधंदासीं पोइ मूंखे मिलंदो ॻाल्हाईंदासीं ख़ुशि हुजो माइन अता चाहे साहब तव्हांजा लख थोरा तमामु सुठी गुफ़्तगू तव्हां कई ॾाढी आम फ़हम ऐं उनखे एॾो तव्हां अॼु जे दौर जे हुकुमराननि सां जीअं रिलेट कयो आहे सवली सिंधीअ में सम्झायो आहे त वाकई असांजे देश ते ईअं धाड़ा लॻंदा रहिया आहिनि पर सिंध हमेशह पंहिंजी बका जॾहिं न बरक़रार रखंदी रही आहे सो हाणे मां चाहींदसि त असांजा जेके कुझु महिमान आहिनि स्पीकर्स आहिनि पाण क्वेश्चन ऐं आंसर जे तरफ़ हलूं त पुछनि मां हींअर ख़ासि तौर पंहिंजे कलम जे कबीले सां वाबस्ता असांजूं 2 शाइराऊं बि हिते मौजूदु आहिनि जिन में सीमा अब्बासी ऐं बख़्तावर मंसूर उन्हनि खे बि दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थी त उहे असांजे सेशन में शामिलु थियूं आहिनि ऐं सीमा अब्बासी जे ज़हन में सवाल बि आहे जेकॾहिं हू पाण पुछणु चाहिनि न त सवाल स्क्रीन ते आहे असां उहो ज़रूरु पुछंदासीं पंहिंजनि स्पीकर्स खां ऐं आहे त उहो सवाल रिलेटेड अता चाहीअ जे त अदी पुछो आहे पहिरियों सवाल मां शुरू कयां थी ऐं पोइ उन खां पोइ जेको पुछणु चाहे ज़रूरु पुछी सघे थो त पाणीअ ते धाड़े जे हवाले सां हिकु सवाल ज़हन ते उभरे थो त जेकॾहिं हिन दौर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुजे हा त पाणीअ जे धाड़े ते हू पंहिंजे एहतजाज खे कीअं रिकॉर्ड कराए हा कंहिंखां मूंखां था पुछो तव्हां खां सवाल आहे छाकाणि त पाणीअ सां रिलेटेड आहे लतीफ़ त जेकॾहिं भिटाई हिन दौर में असांजे हुजे हिन हा जी जी बिल्कुलु आऊं जेको ॻाल्हायां पियो इहो लतीफ़ ई ॻाल्हायां पियो मूं वटि लतीफ़ खां सवाइ ॿीअ का सघ नाहे जेको बि लतीफ़ हींअर ई जेको बि मूं ॻाल्हायो उहो लतीफ़ जी ॻाल्हि कई आहे
लतीफ़ हर दौर में आहे ऐं इहा आऊं चवां त जिंदा मतलब छा मरणा अॻे जे मुआज़ से मरी थिया न मात लतीफ़ खे असां जेकॾहिं मोह ॼाण जेकॾहिं त पोइ असांजे अकुल ते हैफ़ हुजे लतीफ़ ई असां सां गॾु आहे असां सां सग आहे जेका जंहिं तहज़ीब ॾिसो दरिया हिकिड़ी तहज़ीब आहे तमदन आहे दरिया हिकिड़ी असांजो वजूद आहे उन वजूद खे जेकॾहिं बंदि कंदा त पोइ असां कीअं असां त हिन दरिया जी मिटीअ मां इन पाणीअ मां फुटी निकिता आहियूं न उनखे जेकॾहिं असां ईअं ई बंदि थींदो ॾिसंदा हुजूं ऐं हुकुमरान सां गॾु ताड़ियूं वॼाईंदा वठूं हीउ सुठो हू ख़राब ईअं न थींदो आहे सभई गॾु आहिनि हीअ हुकुमरान जेके आहिनि न इहे सभई गॾु आहिनि मूं पहिरियां तव्हांखे 1 यूनिट वारी ॻाल्हि ॿुधाई त असांजा हिते जा सिंध जा हुकुमरान बि उन्हनि सां गॾु आहिनि हू त हूअं ई आहिनि त ईअं ई आहे लतीफ़ हर दौर में आहे ऐं ख़ासि करे आऊं जॾहिं बि ॾिसां थो मारूईअ में ॾिसो हुबल वतनी आहे होॾां हू धाड़े में ससुई जेका पोयां हुन धाड़ो खे वठी थो वञे पंहिंजो जत वठी था वञनि जॾहिं पुनूं त हुन टाइम त अॼु बि असांजो उहो धाड़ो लॻल आहे अॼु बि सुहिणियूं असांजूं कैदनि मां आहिनि अॼु बि मारूयूं कैदनि में आहिनि अॼु बि पटी हल ढोरा बंदि थियनि पिया अॼु बि जेके नूरियूं आहिनि उहे पंहिंजे ॼामनि जे तलाश में आहिनि मतिलबु हर तरीक़े सां लतीफ़ अॼु जे वक़्त जे सां असां सां गॾु आहे ख़ुशि हुजो बिल्कुलु सही था चओ लतीफ़ जो फ़िक्र संदसि बेत संदसि सम्झाणियूं असांजो अॼु बि असासो आहिनि असांजी रहनुमाई कनि थियूं हर दौर में सदियुनि खां वठी कदियूं पयूं अचनि ऐं कई सदियूं जेसिताईं हीअ दुनिया आहे तेसी ताईं लतीफ़ असांजी रहनुमाई कंदो रहंदो हाणे मां चाहींदसि त हसन मुश्तबा ॾांहुं हलूं ऐं उन्हनि कहिड़ा सवाल नोट कया आहिनि या जेके असांजा स्पीकर्स आहिनि सवाल करणु चाहिनि था त मां माइक उन्हनि ॾांहुं मोकिलींदसि हसन तव्हां पंहिंजो माइक अनम्यूट कयो अदी कोमल बि अची वई अथव हाणे सेशन में त हुनखे बि चांस ॾिजो ज़रूरु पोइ त मां इहो चाहींदसि त हसन खां पहिरियां जेकॾहिं असां कोमल जा हा जेकॾहिं भिटाईअ जा बेत कोमल पढ़े थी त पाण शुरूअ में न ॿुधी सघियासीं पर प्रोग्राम जे इख़्तिताम ते भिटाईअ खे केॾे न सुहिणे तरीक़े सां प्रेज़ेंट करे थी मां चाहींदसि त कोमल लिगारी असां सां भिटाईअ जा बेत वंड करे कोमल तव्हां अनम्यूट कयो पाण खे केॾांहुं वई असांजी कोमल कोमल लिगारी तव्हांजो इंतज़ारु आहे असांखे नेट जो मसलो आहे करे बसि हाणे तव्हांजो आवाज़ु अचे थो तव्हां असांखे भिटाईअ जा बेत ॿुधायो तव्हांखे ॿुधी असांखे ख़ुशी थींदी आहे असांखे पंहिंजे मुस्तक़बिल ते ईमान वधी वेंदो आहे त असांजा अहिड़ा नौजवान अहिड़ा ॿार आहिनि जेके भिटाईअ खे पढ़नि था सम्झनि था हीअं सां हंडाइनि था महिरबानी जी बड़ी महिरबानी ऐसे थोरो हिते वाइफाई थी वियो स्कूल में नेट जो मसलो थी वियो इन जे करे विच में डिस्कनेक्ट थो थिए हाणे हिते आहियूं हा कोमल तव्हां नज़र बचो था बिल्कुलु तव्हां शुरूआत कयो हा जेको आहे त हिते दोस्त वेठा आहिनि सभु साथी स्कॉलरनि लतीफ़ सभिनी जेके ॻाल्हायो कनेक्टिविटी जो मसलो हुयो इन जे करे कुझु ॿुधी सघियसि कुझु न कुझु ॻाल्हाए भाई वारा ॻाल्हाया आहिनि ऐं बसि वधि खां वधि जी एज़ अ पोइट्री रिसाइटर मां लिखणु चाहींदसि सुर मारी में लतीफ़ साईं चवनि था त अलस्तु बे रबकुम
कन्न पियोम कालू बला कल बसों चित्त चयोम सही देर कयोम वचन गिरी वाह नका कुल फयकून हुई नका यतनाह नका शुद्ध सवाबजी नको गर्व गुनाह एकाई हे कवि भदानिय तबाह लख्याई लकी सच्चै उत्तम झांदरगाह अखियन अरवाह वाह साया सुपन वाझाई वतन की सारी न्यासा बुत्त मुझो बंद में के दम करे जा परदिहानिय प्रिय धारम धारे जा कभी वसाए जे थरन हुई बिची मुई मथा जे पोयो थे पसा तलिजा मढ़ मलिए न कुईर न भेर न को उठी आए न कुएर न भेर न को उठी आयो मूं वटि आयो कोन को भाइरा भरे पेर किताब ते केर आणे नींद मौन जो वाझाई वतन खे आज हित मुयास त लॻे थो गोर कोमल जो मुंहिंजी सूरा नेटवर्क जेको आहे अनस्टेबल आहे ऐं अदाता चांहि वारी ॻाल्हि त लाइटूं बि असांजूं कटबियूं नेटवर्क बि असांजो लो हूंदो पाणी बि असांजो वेंदो बहरहाल इहो हाल आहे असांजो सो हाणे आवाज़ मां अचे थो नी चाहींदसि कोमल जो आवाज़ अचे पियो मेरी शायद कनेक्टिविटी करे कोमल कंटिन्यू कयो तव्हां हा कंटिन्यू कोमल कंटिन्यू कयो जेकॾहिं तव्हांजो नेटवर्क सही आहे त कान वाझाई वतन खे आज हित मुयास त गोर मुंहिंजी सूरा सिज पहवारण पास ॾिज ॾाॾाणी ॾींहं जी मझा वलिड़ण वास मुयारी पियास जे वञे मढ़ मली रॾे सूंहं विञायम सूरा मेरो मुंहुं थियो सूंहं विञायम सूरा मेरो मुंहुं थियो मां वञण चित पियो मां जिते हलण लाइ उसण अला ईअं होए जीअं आऊं मरां बंद में अला ईअं होए जीअं आऊं मरां बंद में जसो विझी रन में रातूं ॾींहं रोए पहिरीं वञा लोए कोई मर पुॼन ॾींहं इन सां गॾोगॾु ऐं सिर्फ़ु सामूंडी नचनि ते कथनि चाहींदुसि त अतिशय चवनि था त पग पासे धार आयल साम्हूं दिल ते जीअ जीअ जिंजार जिम वञनि लोहे पग पासे पच आयल साम्हूं दिल ते मन में ॿारे मच जिम वञनि लोहे पग पासे वीर आयल साम्हूं दिल ते तूं वेसरी भिख खणी तूं पूरा परॾेर समुंड जल साणे को न वए कल वया उहेड़ी मूंखे छॾे माग वया उहेड़ी मूंखे छॾे माग जा छॾता या न पहुचियो को मूंदर मारी रो वेचारी रहण अॼु पिण वायूं कनि वणजारा वञण जो हलण हारा सुपरे दुआ तां न रही आजनी भी केतरो आयल साम्हूं जल तलह छोड़े जल विधा मेरा ॿारनि खारी खेड़ा हुआ मथे मिठे मोतिया खारी खेड़ा हुआ मथे मिठे मोतिया सोदो करण सोन जो वॾा विया हुआ मोती जे मेहरान जा तन जा कामा हुआ साम्हूं ही साउआ लंका लुटे आया ॾिठी ॾियारी साम्हूं जन सिर संभाया ॾिठी ॾियारी साम्हूं जन सिर संभाया विझो वर वंझ खे रोई वणजारी मारी बीमारी ये सूर इन्हीअ जा हकलती तकलती शल गुजारी
कोमल तव्हांजी महिरबानी, लख थोरा तव्हां सां सां गॾु शामिल थियो। तव्हां भिटाईअ जा भेत ॿुधाए असांजे रूह खे सैराब करे छॾियो। तमामु सुठी चूंड अव्हांजी। सदाईं असांखे अव्हां जॾहिं बि भिटाईअ जा जेके भेत पढ़िया आहिनि उहे रूह अंदरि लही वेंदा आहिनि। हाणे मां चाहींदसि त अदा हसन मुश्तबा सवालनि वारे सेशन खे ॾिसनि ऐं सवाल पुछनि। उन खां पहिरियों ॿ हिकिड़ा मुख़्तसिर शेर आहिनि। जी जी। हिकिड़ो मुंहिंजो आहे, हिकिड़ो डॉक्टर मंसूर मलिक जो आहे। डॉक्टर मंसूर शेर आहे त तुंहिंजी भिटाई, तुंहिंजी वर्सी ते वो भिटाई, तुंहिंजी वर्सी ते वो भिटाई, पढ़ियो हो वक़्त जो हाकिम भॼंदो आयो जेको मूंसां ख़ूब लड़ियो हो। तुंहिंजो आशिक सादिक आहियां उन लाइ मूं ते जेल मरियो वियो। खोट भिटाई तूं ई चओ इंसाफ़ जो कहिड़ो भिंड वॼायां। ऐं ॿियो मुंहिंजो शेर आहे त असां कवियुनि खे चाह मझारां चरियो चवे सभु लोक दो आहे। असां कवियुनि खे चाह मझारां चरियो चवे सभु लोक, असां रचियो हो यार केॾारो जॾहिं झलियो हो झोक। सो ये सवाल आहिनि, तो कुछ कमेंट्स आहिनि, कुछ सवाल आहिनि। महनाज रहमान साहिबा जो कमेंट आहे त भिटाई जे पैगाम खे औरत जी सिंफ़ी बराबरी लाइ पखिड़णु घुरिजे ऐं उनजे आवाज़ खे जेको आहे दर्द पहुचाइणु घुरिजे। जेको आहे सो वुमेन इक्वलिटी एंड जेंडर जेको आहे सो जस्टिस आहे जेको आहे सो। ऐं मज़हर महमूद साहब जो जेको आहे सो कमेंट आहे, पर मज़हर महमूद साहब जेकॾहिं पैनल चाहे त उहो पाण कमेंट्स ॾेई सघनि था। वात वकील आहिनि, हिते मौजूदु आहिनि मुंहिंजे ख़्याल में। ऐं हुनजो कमेंट आहे मज़हर त जेको AI सां लाॻापियल माहिर आहे उहो शाह लतीफ़ जे पैगाम सां छा कंदो? What he has to do with the message of Latif, AI जी पीठ जो माण्हू। ऐं सीमा बासी साहिबा जे सवाल जो जवाबु मिली वियो साईं अता साहब खां। बाक़ी सैफुल्ला निज़ामानी ऐं डॉक्टर शेर मेहरानवी वटि के कमेंट्स आहिनि जेको आहे ख़्याल में। मां चाहींदसि त डॉक्टर शेर मेहराणी खे पाण मौक़ो ॾियूं। हसन मूं जेको कमेंट कई उन में ज़ाहिरा हो, हाणे मां उन ते वधीक छा चवां। हाणे ॻाल्हाइण लाइ त माण्हू हिन में घणो कुझु ॻाल्हाए सघे थो, पर ज़ाहिरा हिन प्रोग्राम जो इहो मक़सदु कोन्हे, न कोई इहो रेलेवेंट हूंदो। पर इहो अदी फ़हमीदा हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं पाण खे तमामु सुठे मिशन जो इरादो ॾेखारियो आहे। मां उन लिहाज़ सां कयो त जेके मिट माइट दोस्त यार उथण वेहण वारा जेके जवाबु ॾियनि था, इहो ॿुधण में ईंदो आहे मूंखे। मां पाण बि ॿुधो आहे त बाबा ही फलाणो कंप्यूटर जो ज़मानो आहे जो मां हींअर छा जी ॻाल्हि छो था कयो। सवाल इहो आहे त हिन जो पाण में को भला मुक़ाबिलो आहे छा? ॿियो इहो आहे त भला जिन वाक़ई असां त ॻाल्हियूं AI जी रुगो ख़बर न आहे कंहिंखे माण्हू खे केतिरी स्पेलिंग बि ख़बर आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी, पर उहे हवालो ॾींदा आहिनि उनखे। पर जिन क़ौमुनि वाक़ई तरक़ी कई आहे AI में, साइंस में, जेके हिन वक़्तु ज़ाहिरा असांजे मुल्कनि खां 500 साल अॻिते चयो वेंदो आहे त आहिनि साइंस में, उन्हनि छा पंहिंजी जेका तारीख़ी सकाफ़त विसारे छॾी आहे, पंहिंजी ज़बान खे विसारे छॾियो आहे, पंहिंजी आइडेंटिटी खे ख़तमु करे जेका बि हुई अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, जर्मन, फ्रेंच वॉटेवर, ऐं उहा छा हाणे उहो AI था सॾाइनि, या हुननि पंहिंजी आइडेंटिटी खे क़ाइमु रखियो आहे। इन जे करे तरक़ी बि कई। ऐं मुंहिंजो सुवाल अदी फ़हमीदा इहो त जेके इहे मिट माइट उथण वारा जेके आहिनि, इन क़िस्म जी ॻाल्हि हिकिड़ी कंदा जंहिंजो को रेलेवेंट ई कोन्हे त बाबा उहो छा जो इन करे अहमियत कोन्हे छो जो AI जो ज़मानो आहे। मूंखे त खिल थी अचे इहा ॻाल्हि ॿुधी। इहा मूं हिकिड़ी ॻाल्हि रखी हुई, इन में को सवाल जवाब वारी ॻाल्हि कोन्हे, पर हसन मुश्तबा हिन ते पॉइंट आउट कयो, महिरबानी तव्हांजी। थैंक यू। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हसन पाण हाणे शेर मेहराणी खे मौक़ो ॾियूं त हू पंहिंजो कमेंट बि ॾियनि ऐं पंहिंजो सवाल बि रखनि। शेर मेहराणी पाण नौजवान ज़हीन उस्ताद आहिनि, लेखक आहिनि, भिटाईअ जा पारखू आहिनि। वधीक तव्हां। महिरबानी मैडम, ॾाढो सुठो सेशन थियो आहे। मैडम फहमीदा हुसैन खां वेंदे भाउ ताईं डॉक्टर एहसान दानिश तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे। मूं असल में थोरो बसि एड पे करणु चाहियो त हिकु त लतीफ़ साईं चए थो त जिते अर्श न उभकी ज़मीन आहे ज़रो, उते आदे सिंध जो लॻो दंग दरो। हाणे पोयनि ॾींहंनि में ऐलान मस्क ऐं हुननि जी समूरी टीम इन जाखोड़ में आहिनि, इन जुस्तजू में आहिनि त असां कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन ज़मीन जे हिन जो ग्रेविटेशन मां निकिरी करे ॿाहिरि को जहान जोड़ियूं। ऐं लतीफ़ असांखे 300 साल अॻु में चई वियो आहे त जिते अर्श न उभकी ज़मीन आहे ज़रो, अर्श कोन्हे, उभ कोन्हे, ज़मीन जो ज़रो कोन्हे, उते आदे सिंध जो लॻो दंग दरो।
त उते हू पहुचण जी ॻाल्हि अॼु खां 300 साल अॻु में करे चुको आहे, जंहिं ते अॼु ताईं त शायदि इनखे को मेटाफिजिक्स जो सब्जेक्ट सम्झी करे माण्हू इनखे ड्राहींदा रहिया हुजनि, पर अॼु हक़ीक़त इहा आहे त अॼु जी साइंस इन ते वीचारे थी त हाणे ईअं करणु खपे त अर्श ऐं उभ ऐं ज़मीन जे ग्रेविटेशन मां ॿाहिरि निकिरिजे। हिकिड़ी ॻाल्हि त मूं इहा पे ॿुधाइण चाही त लतीफ़ असां खां केतिरो अॻिते आहे, बल्कि दुनिया खां केतिरो अॻिते आहे, हू केतिरो अॻिते सोचण जी ॻाल्हि करे थो, मुंहिंजे ख़्याल में AINIC ताईं कोन्हे पहुती जिते लतीफ़ पहुतो आहे। हिकिड़ी ॻाल्हि जीअं अॼु सीमा जो सवाल हुयो त लतीफ़ जेकॾहिं अॼु हुजे हा त उहो छा करे हा, त अॼु ज़रूरु असांखे चवे हा त जागो जाड़ेजा समा सुख में सुम्हो, जागो जाड़ेजा समा सुख में सुम्हो, पसो आ पारियां लाखो थो लोड़ियूं करे। त उहो जेको लाखो लोड़ियूं हणे थो, लाखो लोड़ियूं करे थो पियो, असांखे उन खां आगाह करे हा। ऐं ॿियो मैसेज ज़रूरी इहो असांखे ॾिए हा त छिज में कतारां साथ चढ़ंदो लकीअं। पंहिंजे कतार खां परे न वञो, पंहिंजनि खां परे न वञो, दोस्तनि खां परे न वञो, हणण हकलण ॿेड़ी सारण मांझा इहो मरक, विझनि ता न फ़र्क रुक वहंदी रांदि में, पंहिंजनि खे सारियो, पंहिंजनि खां परे न थियो, अकेला न थियो, छाकाणि जेकॾहिं अकेला थियो त पोइ चए थो त तव्हांखे दग बि हथ न थींदो, मछण पई पवां वग वाट न लही, ईअं न थियो सुभाणे तव्हांखे दग बि न रहंदो, दग बि तव्हांखे हथ न ईंदो, पर इन जे लाइ ख़बरदार हू करे चए थो त जेके तव्हांजा पंहिंजा आहिनि उन्हनि सां ज़रूरु मिलो, जेके धुरियाई धारिया मिट मुईअ जा न थिया, मदी ॾेरनि मन में ऐं खिलियो खीकारियां, सुबुह थी सारियां त उठनि ताकुनि में। त जेके पंहिंजा आहिनि ऐं परावा आहिनि उन्हनि खे सुञाणो। बाक़ी अता साईं बिल्कुलु ठीकु चइयो त जेको आहे सो जो से लोड़ाऊ थिया जिनी भर रहनि, ॿ बैत आहिनि गॾु जा। हिकिड़ो आहे त जो से लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, मारूअड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾियनि दाइणी। ॿियो आहे त जो से लोड़ाऊ थिया जिनी भर रहनि, मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरा। त यकीनन लतीफ़ असांजो सूंहों आहे ऐं उनखे सूंहों बणाए असां अनवर साहब चवंदो अमर वेठो आहे त असां सिंधी साहिब किताब आहियूं ऐं शाह जो रिसालो असांजो किताब आहे। महिरबानी। वाह वाह। हाँ, थैंक यू अदा शेर मेहरानवी, लख थोरा तव्हांजा। जी अदी अमर माइन कैलाश हिते मौजूद आहे। कैलाश के भलीकार था चऊं, कैलाश ओ AI ते कुझु ॻाल्हाइण थो चाहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। ज़रूर बिल्कुलु। पीर कैलाश, तव्हांखे गुज़ारिश आहे तव्हां पंहिंजो ख़्याल पेश कयो, पंहिंजो कमेंट ॾियो। सभिनी दोस्तनि खे सलाम। मुंहिंजो आवाज़ अचे थो अलाए न? बिल्कुलु अचे। हाणे इहो अॼु जे नौजवाननि जो सभिनी खां वॾो मसइलो आहे ऐं बार बार जेको आहे जिते बि असां वञूं था त सीनियर जी हैसियत में नौजवान असां खां पुछनि था त बाबा AI जो दौर अची वियो आहे ऐं हिन में जेको आहे सो असांजे न सिर्फ़ु शाह जो बल्कि हू त चवनि था त लिटरेचर जो ई रिलेवेंस बाक़ी न बचंदो। त मां अलाए छो इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदो आहियां ऐं मुंहिंजी सम्झ मुताबिक़ ईअं लॻंदो आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस असांजी मददगार आहे, असांखे नाश करण जे लाइ पैदा न थी आहे। असां पंहिंजे मदद जे लाइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे पंहिंजे दिमाग़ जी एक्सटेंशन तौरु इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं जेको अॼोको दौरु आहे, जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, उन दौर में जेकॾहिं शाह लतीफ़ जे मुतलिक़ जेके बि हिन महिल ताईं शरहूं लिखियूं वयूं आहिनि, जेके बि हिन महिल ताईं ॻाल्हियूं थियूं आहिनि, जेके बि थीसिस लिखिया विया आहिनि, इहे सभई जेकॾहिं हिकिड़े डेटाबेस में विझी छॾिबा ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुवाल पुछबा त उहो रीऑर्गनाइज़ करे असांखे बाक़ाइदगीअ सां अहिड़ो जवाबु ॾींदो जो तव्हां पाण हैरान थी वेंदव त इहे समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से कीअं थियूं करे सघजनि। हाणे असां वटि ईअं आहे त असांजे वटि अदी फहमीदा जीअं ॻाल्हायो, इहे सीनियर असां वटि मौजूदु आहिनि ऐं उहे हमेशह असांखे गाइड कंदा था रहनि, पर इहा आहे असांजी हिक हिक जी मालूमात। असांजो गॾियल वरसो जेकॾहिं AI में ट्रांसफर थींदो जॾहिं ऐं असांजी ॿोली जेका घणो करे सिंधी ॿोली अथॉरिटी या ॿिया इदारा कनि पिया था, त आर्टिफिशियल इंटेलिजेंस असांखे इन खां परे न कंदी, पर असांजी नौजवान नस्ल में मददगार साबित थींदी ऐं असां यकीन सां ऐं कॉन्फिडेंस सां पंहिंजे मसइलनि जा हल करे सघंदासीं। बसि मूंखे एतिरो ई चवणो आहे त इन खां डिॼण जी ज़रूरत न आहे। मां ही ना कुझु चवण थी चाहियां। बिल्कुलु मैडम, बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो। बिल्कुलु
डॉक्टर शेर हिकिड़ो बैत पढ़ियो जिते अर्श न उबको ज़मीन नाहे ज़रो न की चारो चंड जो न की सिज सरो। हाणे इन खे असां मौजूदा दौर में जेको टर्मिनोलॉजी आहे उन में स्पेस सां ॻंढण जी कोशिशि पिया करियूं। इन हवाले सां मुंहिंजी तहक़ीक़ इहा आहे जॾहिं असीं चवंदा आहियूं त शाह साहब जेको आहे शाह साहब खे असां जो ॿोलीअ जो माहिर चई सघूं था, उनखे मुफ़किर चई सघूं था, हर तरह जी असां उनखे क्वालिटी ॾियूं था, पर उनखे साइंसदान बि साबित करण जी कोशिशि था करियूं। उनखे असां जेके आहियूं साइंसी शऊर हिकिड़ी ॿी शइ आहे ऐं साइंस सां लाॻापड़ ॿी शइ आहे। हाणे मसलन हिकिड़ो ग्रोहड़ीअ जो हिकिड़ो बैत हो, हुनजी हिकिड़ी सिट हुई, चरख उॾाईंदो आसमान में मकड़ जे मिसला। त हिकिड़े साहब लिखियो त इहो जेको आहे सो अॼु खां 200 साल पहिरीं ग्रोहड़ी साहब अॻु कची करे वियो आहे त आसमान में मकड़ जी शिकिल जो जहाज़ हलंदो। इहो ॾिसो त शाइर केॾो वॾो मुस्तक़बिल जो रीडर आहे। वरी हिन बैत जे हिसाब सां जेकॾहिं असां हुनखे मौजूदा स्पेस वारी माना में वठंदासीं त हिते असीं इहो पिया साबित करियूं त शाह साहब जेको हो सो स्पेस साइंस जी बि ॼाण रखंदो, एस्ट्रोलॉजी ऐं इहे बि ख़बर हुअसि। हाणे उन में छा आहे त इहो असल में अदम या नीस्तीअ जी माना में आहे, खला या पोलार जी माना में कोन्हे बैत में। जीअं चवंदा आहिनि त उर्दू जो शाइर मिर्ज़ा गालिब चयो त ले आएंगे बाज़ार से जाकर दिलो जा और, त उन माण्हू असांखे इहो चयो त ॾिसो गालिब खे ख़बर हुई त सुभाणे ट्रांसप्लांटेशन थींदी ऐं माण्हू हिकिड़ी दिलि जी जाइ ते ॿी दिलि वठी ईंदा। त इहे शयूं असां हरूभरू शाह साहब खे साइंसदान, हिकिड़े माण्हूअ चयो त तारू तरियो वञनि नंढा वॾा वाहुड़ा। हाणे इहो जेको बैत आहे इन में उन इहो लिखियो त इहो ॾिसो साइंसी शऊर शाह साहब जो, त उनखे ख़बर हुई त तारू जेके हूंदा आहिनि से तरी वेंदा आहिनि ऐं हे ॿर अतारुनि जीअं गरा मथनि मोलिया, यानी जिन जे मथे ते गरो बार आहे उहे ॿुॾी वेंदा। इहो त आम माण्हू खे बि ख़बर आहे त वज़न खणी पाणी में गिड़बो त ॿुॾी वञिबो ऐं तारू जेको हूंदो सो तरी वेंदो। त हाणे इन में असां इहो चऊं त शाह साहब जो साइंसी शऊर हो, साइंसी शऊर तर्जीह खे चइबो आहे, साइंसी शऊर साइंटिफिक एनालिसिस खे चइबो आहे, साइंस खे कोन चइबो आहे। त साइंस सां न लाॻापियूं तव्हां बेटा हिते महिरबानी करियूं, उनखे असां साइंसदान लिंग्विस्ट अलाए छा छा प्रूव कंदा आहियूं। हिकिड़े साहब चयो, हिकिड़ो ॿियो बैत थी तव्हांखे ॿुधायां त अखियूं लट ओराटियूं कंहिं पर कड़िया पेर। शाह साहब खे ख़बर हुई त अखियुनि में मोतियो ईंदो ऐं लट ओराटियूं माना लट सां अखियूं ओराटजी वियूं माना हुनखे मोतियो थी वियो। ऐं शाह साहब अखियुनि जी बीमारियुनि जो बि माहिर हो। टियों वरी हिकिड़ो हो त अखियूं नक अरेज रिए तिमायम टेई, यानी शाह साहब खे ख़बर हुई त जॾहिं रोइबो आहे त नक मां बि पाणी ईंदो आहे, अखियुनि मां बि पाणी ईंदो आहे ऐं माण्हू जेको आहे सो माना त उहो एॾो साइंसदान हो जो हुनखे ख़बर हुई। हाणे तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे त रोअण सां या खिलण सां अखियुनि मां बि पाणी ईंदो आहे, नक मां बि पाणी अची सघे थो। हाणे त हुनखे असां साइंसदान साबित करण लाइ ऐं वाडोड़की मनई लफ़्ज़ ॾिसी चई त इहो ऑपरेशन थिएटर जे लाइ इस्तेमालु करे सघूं था, वाडोड़ जेको आहे सो सर्जन जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। शाह साहब असांखे हिकिड़ी टर्मिनोलॉजी ॾेई वियो आहे। इहे ॻाल्हियूं असां अॼु जे ॿार खे ॿुधाईंदासीं त हू एतबार कंदा असां ते। असां अहिड़ियूं ॻाल्हियूं करियूं जेको असांजो ज़हन क़बूल करे, अॼु जे माण्हूअ जो ज़हन क़बूल करे। साइंस इहा साइंसदान थियण सां वॾो माण्हू कोन थींदो, उहो असांजो शाइर आहे, उहो शाइरी वॾो आहे, उहो मुफ़किर वॾो आहे, विजन वॾो आहे। अॼु हुनखे असां साइंसदान प्रूव करियूं या वॾो लिसानियात जो माहिर, ॿोलीअ जो माहिर चई सघूं था। लिसानियात हिकिड़ो इल्मु आहे, उनजो माहिर न आहे हू। त इहे ॻाल्हियूं महिरबानी करे असांखे थोरो सोचे सम्झी चवणु खपनि। ठीकु आहे, उमेद त शेर साहब डॉक्टर शेर दिलि में न कंदो। न न बिल्कुलु मैडम, जॾहिं अहिड़ी गुफ़्तगू थिए थी त उहा मुदलिल हुजणु खपे, तहक़ीक़ जे बुनियादनि ते हुजणु खपे, तनक़ीद सहण जो मादो बि हुजणु खपे। इन में का हो अहिड़ी न आहे। तव्हां बिल्कुलु पंहिंजो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू ॾिनो। डॉक्टर शेर मूंखे सुञाणे थो, हुनखे ख़बर आहे असां सभु तव्हांजा शागिर्द आहियूं। जी 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 जी
जी जी बस पोइ हींअर तव्हां अखियुनि जी ॻाल्हि कई त भिटाईअ जा कुझु बेत मुंहिंजे दिलि ते तरी था अचनि त भंबियूं हॾ मां भेर खण सुबतियूं सुपरी तोजे चाह चलायूं तुंहिंजे जियसी विधो वेर कजल अख मां फेर तुंहिंजे रुखियनि ई रण कयो या वरी अखियुनि खे आऊं झांकी झुलूं पायां लोक लताड़े निंड में साजन सूठाऊं मूंखे मारियाऊं पाण ई परची आयूं सो हाणे मां सम्झां थी त असांजे प्रोग्राम जे पुॼाणीअ जो वक़्तु आहे पर हसन मुश्तबा खे मां टाइम ॾियां थी त कुझु जेकॾहिं कमेंट करणु चाहिनि या कुझु उन्हनि जे ज़हन में हिन सेशन जे हवाले सां आहे त गुफ़्तगू कनि त पोइ पाण मोकिलायूं मां रुॻो जेको आहे सो लतीफ़ सरकार जे बारे में हिकु अधु ॻाल्हि कंदुसि जेको आहे सो जी अमर जलील कई साल अॻु मेहरान आर्ट्स काउंसिल हैदराबाद में पंहिंजी हिकिड़ी तकरीर में चयो हो जेका पोइ लिखित में आहे सोणीअ में त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बदकिस्मती सां सैयद हो ऐं उहो साम्राज्यनि जी साज़िशुनि जो शिकार थियो ऐं असां हुन खां असली ऐं इनकलाबी ऐं जाकिर लतीफ़ लिकायो वियो असांखे पुट पिनल पारातुन वारो लतीफ़ जेको आहे सो उहो ॾेखारियो वियो ख़ैर इहो अमर जलील जी ॻाल्हि आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेको अथेंटिक बायोग्राफी आहे हुनजी हिकु मां जेका अथेंटिक आहे मुंहिंजे ख़्याल में उहा H.T. सोले वारी आहे जेका पंहिंजो बिट शाह ऑफ बिट ऐं उन में हू लिखे थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई किथे जेको आहे मौजूदा मटियारी ज़िले खां वधीक किथे कोन वियो सवाइ हिकिड़ो ॿाहिरि किथे कोन वियो सवाइ हिकु दफ़े जॾहिं हू करबला मौला जे सफ़र ते निकितो इरादो करे ॻाल्हि मुख़्तलिफ़ त पोइ बि मां हैरान थियुसि त हींअर जेको आहे सो इंडिया जेको आहे सो आहे IT जो AI जो लीडर नेशन आहे ठीकु आहे पर उन में हींअर कुंभ मेलो पियो थिए ऐं कुंभ मेले में कोई 40 करोड़ माण्हू जेके शिरकत कनि पिया पर मूं इन खां अॻु में मूं हुनखे ॾाढो गौर सां ॾिठो ऐं हुन में ज़ाहिर आहे अक्सरियत पखंडनि जी आहे पर मूं हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ ॿुधा जेके उते बि हिकिड़ा अहिड़ा माण्हू घुमिया पिए अहिड़ियूं औरतूं घुमियूं पिए अहिड़ा मर्द घुमिया पिए जेके सिर्फ़ु लतीफ़ जे पंहिंजो रामकली में जेके खावड़ीअ में ऐं उहे ॿोली बि उहा इस्तेमालु था कनि हिंदी था ॻाल्हाइनि पर उहे या साउथ इंडियन था ॻाल्हाइनि पर उहे चवनि पिया आदेश घणे वक़्त खां पोइ आदेसी उन्हनि माण्हुनि वटां ॿुधो त असां आदेसी आहियूं असां गोरखनाथ पिया वञूं असां नाथ आहियूं ऐं नाथ बाक़ाइदा ऐं भिटाई जो जेको आहे 300 साल अॻु जेको आहे सो छा चइजो भिटाई जी जेका भिट हुई उहो ग्लोबल विलेज हो हिकिड़े क़िस्म जो पाण केॾा न वेंदो पर सॼी दुनिया खां इहे माण्हू उनजा मौत खे ॿिया टिया फ़क़ीर हीउ रोलू माण्हू शाइर सभु हुते ईंदा हुआ ऐं भिटाई खे ॿुधाईंदा हुआ ऐं पोइ भिटाई उहो लिखंदो हो सो इहो आदेसी लफ़्ज़ ते मुंहिंजी सुई अटकी वई कल्ह खां ऐं रामकली ऐं गोरखनाथ ऐं हीउ सो इहो मां तव्हां शेयर कंदुसि एड कंदुसि तव्हां सभिनी जी 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 माइन हिकिड़ी हिते जेका ॻाल्हि थी त भिटाई हुजे हा त दरियाहनि ते छा चए हा त अनवर पीरज़ादे लिखियो आहे त भिटाई सिंध जे माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जो शाइर आहे ऐं हुन किताब में भिटाईअ जो दरिया जे हवाले सां लिखियो आहे त सर सुको साल थिया हंज हुरियो ई पेर ई कंग वेचारो केर जो रसे न रमज़ खे त हू लिखे थो त कालाबाग डैम ते सिंध जे मुस्तक़बिल वारी सिंधी शाइरीअ जे चटा भेटीअ में भिटाई साहब जो ही बेत जेकर पहिरियों नंबर हासिल करे सो भिटाई जी शाइरी अॼु जे दौर जी बिल्कुलु तर्जुमान आहे मुस्तक़बिल जी बि आहे ज़बरदस्त तव्हां सभिनी जी महिरबानी ख़ासि तौर ते मैडम फहमीदा हुसैन असांजो एहसान दानिश सैफुल्ला निज़ामाणी अदा अता चाहियो असां सां मुसलसल गॾु रहिया असांजा स्पीकर सदा शेर मेहराणवी मेहराणी तव्हां सभिनी जा लख थोरा ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके पार्टिसिपेंट्स मुसलसल असां सां गॾु रहिया जिन में सीमा अब्बासी आहे बख्तावर मंसूर आहे एडमिंटन खां अदा समी मेमण आहे मज़हर मेमण साहब आहे मैडम रक्षंदा ऐं मैडम महनाज़ मुसलसल असां सां सॼे हिन सेशन में गॾु रहियूं ऐं पंहिंजनि लाभायतनि कमेंट्स खां बि असांखे वाक़िफ़ कंदा रहिया सो तव्हांजा लख थोरा वरी ईंदड़ सेशन मुशाइरे जे हवाले सां थींदो अवां सभिनी खे वरी दावत ॾींदासीं ऐं चाहींदासीं त हर सेशन में तव्हां असां सां गॾु रहो सो तेसीं ताईं पाण मोकिलायूं था इन ई न्यापे सां गॾु त भिटाईअ जे सॼी हिन गुफ़्तगूअ मां हिकिड़ो तत्व इहो बि निकिरे थो त अचो त गॾिजी पाण हिकु अहिड़ो काक महल अॼूं हिकु अहिड़ो समाज अॼूं जिते इंसानी हर माण्हू आज़ादु हुजे पंहिंजे सोच फ़िक्र मक़सदु हासिलु करण लाइ उन जे राह में के रुकावटूं ऐं रंडकूं न विझूं
चए थो हलो हलो काक तड़े जिते नींहं उछल नका झलन पल हर का पसे पिरीअ खे। तव्हां सभिनी जा लख थोरा महिरबानी। महिरबानी।